सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, सलाम सिंध में असां मांखे भली कार पिया कयूं जेके बि सिंध में ऐं सिंध खां ॿाहिरि पूरी दुनिया में जेके असांजे हिन ट्रांसमिशन खे ॾिसी रहिया आहिनि। आसिफ़ सियाल जो सलाम क़बूल पई मूं सां गॾु आहिनि अज़रा ख़ान। कीअं आहियो? सभु ठीकु आहियो? ऐं तव्हां कीअं आहियो आसिफ़? ठीकु आहियो? जी हा, बिल्कुलु ठीकु ठाक। अज़रा तव्हांखे जेको आहे सो सुबुह सां गॾु जेको आहे सो जुमो बि मुबारक हुजे। हा, जुमो ऐं वॾी भली ॻाल्हि कई तव्हां। अॼु जुमो आहे ऐं जुमो सभिनी खे मुबारक हुजे। जुमो असांजे लाइ लाइक ईद जे ॾींहं वांगुरु मञियो वेंदो आहे ऐं जुमो जेको हूंदो आहे काफ़ी घरनि में ॾाढो सुठियूं जेके डिशिस हूंदियूं आहिनि न जुमे जे ॾींहुं पचाईंदा आहिनि। भई पुलाव पचाईंदासीं त जुमे ते पचाईंदासीं, फलाणी शइ पचाईंदासीं त जुमे ते। तव्हां छा ठाहींदा हो जुमे जे ॾींहुं? असां त रोज़ ई खाईंदा आहियूं। छा पोइ तॾहिं त जेको आहे वज़न कोन थो घटि थिए न? तव्हां रोज़ मतिलबु हिकिड़ी स्पेसिफिक डिश हूंदी आहे असां। हा, स्पेशल डिश ईअं त जुमे ते माना उहो मां इहो न चवंदसि त असां कुझु स्पेशल करे पचाईंदा आहियूं, छो जो असां वटि रुटीन साॻियो ई आहे। बाक़ी हूअं अगरि ॻाल्हि कजे त काफ़ी घराणा ईअं हूंदा आहिनि जेके स्पेशली जुमे ते मतिलबु चवंदा आहिनि त सुठो पचाइजे, छो जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे जुमो हिकिड़ो भलारो ॾींहुं आहे, ॿियनि ॾींहंनि खां अफ़ज़ल ॾींहुं आहे। त जुमे ते जेके निमाज़ पढ़ी जुमे जी निमाज़ पढ़ी ईंदा आहिनि त उन्हनि खे सुठो खाइण जे लाइ मिलंदो आहे। ईअं लॻे त हा, ईद निमाज़ पढ़ण खां पोइ जीअं सुठा खाधा मिलंदा आहिनि। ऐं वाक़ई में हिन ॾींहं खे उअं ई बि जेको आहे वॾी अहमियत आहे। ऐं जुमे जे लाइ हूअं जीअं चवंदा आहिनि इबादतूं कजनि, उअं ई बि सवाबु आहे, पर जुमे ते न वधीक डबल सवाबु मिलंदो आहे। त इहे ॾींहंनि जूं अहमियत हूंदियूं आहिनि। त उहे बि खाधे पीते जी ॻाल्हि कयूं था त उहे बि अॼु हैप्पी इंटरनेशनल शेफ डे आहे। आसिफ़ खां पुछंदासीं छा पचाइण ईंदो अथसि? शेफ वारो जेको प्रोफेशन आहे न, ऐं शेफ वारो जेका इंट्रस्ट आहे, हॉबी आहे, प्रोफेशन त न आहे पंहिंजो, पर जेकॾहिं हॉबी जे हिसाब सां ॾिसां मूंखे इलाही सुठो लॻंदो आहे कि जॾहिं तव्हां वटि किचन जो स्पेस तव्हांखे घर जूं मायूं जॾहिं ॾियनि, या पहिरीं ॻाल्हि त ॾींदियूं न आहिनि असां जहिड़नि शेफ्स खे किचन में स्पेस, पर जेकॾहिं असांखे कॾहिं वारो मिलंदो आहे, पर इहो आहे कि कोशिशि कंदा आहियूं कि मां त मतिलबु एतिरो एक्सपर्ट न आहियां, पर कोशिशि कंदो आहियां कि जीअं भिंडी थी वई ऐं कुझु न कुझु कोई तजुर्बो कजे, ऐं ब्रेड मसाला थी वियो, इहो त मां सुठो ठाहे वेंदो आहियां। पर शेफ थियण जे लाइ न सिर्फ़ु खाधे जी सुठो खाधो ठाहिणु अचे, पर मां शेफ सुठो उनखे मञींदो आहियां त शेफ उहो जेको किचन जेकॾहिं सुठी जेकॾहिं फूड सुठो ठाहे थो, पर उन वटि थोरा मैनर्स हुजनि जो किचन खे साफ़ रखे। जंहिंजो किचन साफ़ हुजे न, तव्हां सम्झो कि उहा माई जेका आहे सो जेको शेफ आहे उहो सुठो कमु थो करे। असां मां उहो पोर्शन मुंहिंजो ॾाढो ख़राबु आहे। उहा तव्हां मुंहिंजी अम्मी वारी ॻाल्हि कई आहे, उहा इहा चवंदी आहे सिंधी में, सवली सिंधी में चवां त जेको आहे न माई जेका सुघड़ आहे, माना उनजी जेका ख़बर पवंदी आहे उहा हिकिड़ी मतिलबु उनजे घर जॾहिं तव्हां वेंदा उनजो किचन, ॿियो वरी टॉयलेट वग़ैरह वॉशरूम, अगरि इहे ॿई शयूं साफ़ सुथरियूं आहिनि त माना माई साफ़ आहे, सुथरी आहे ऐं सुघड़ आहे। न हिकु ॿियो बि चयो अथऊं, चई जेको आहे जंहिंजा पेर बि साफ़ हुजनि त माना माई छोकिरी जा जेकर रिश्ते लाइ थोड़ी खाधो ठाहींदी न चवंदा आहिनि उन मां बि ख़बर त सफ़ाई रखे थी या कान थी रखे। न इहो न आहे। मतिलबु जेको ॿ मिसाल असांजा सिंधी में ॾींदा आहिनि, छो असांजे इंटीरियर वारी मायूं वीचारियूं जेके सॼो ॾींहुं कमु कारनि में हूंदियूं, उन्हनि खे पंहिंजे पेरनि या हथनि जी कोन हूंदी आहे, उन्हनि जा ईअं ई हथ साफ़ थी वेंदा आहिनि। सॼो ॾींहुं कमु करणु, या तव्हां पाणी जो कमु कयो था, तव्हांजा उहे हथ पेर साफ़ थी था वञनि। पर बहरहाल किचन ऐं जेको चवंदा आहिनि वॉशरूम वग़ैरह उहो तव्हांजो साफ़ हुजे त माना तव्हांजो सही। हा, बिल्कुलु। सफ़ाई सां ज़ाहिरी ॻाल्हि आहे कि सफ़ाई सां ख़बर पवंदी आहे कि घर जो जेको आहे सो चार्ज सफ़ाई जी हूंदी लेडीज़ वटि आहे, ऐं मां हर कंहिंखे जेको आहे सो सफ़ाई जो ख़्यालु करणु खपे, न सिर्फ़ु लेडीज़ या जेको आहे सो मर्द आहे। हर कंहिंखे सफ़ाई त निस्फ़ ईमान आहे, उहो ईमान सिर्फ़ु औरत न ॾींदी आहे,
पर हर इंसान जेको बि रहे थो ढंग सां रहे, सफ़ाई सां रहे, त हिन जे करे चयो वेंदो आहे की औरतूं जेको आहे सो घणो सफ़ाई कंदियूं आहिनि घर जूं, त पोइ सफ़ाई जॾहिं बि कोई बि विज़िट कंदो आहे त ॾिसंदा आहियूं छंड छाण थींदी आहे, महिमान अचे, कहिड़ो बि महिमान अचे, न ईअं न की रुगो छोकिरी जो रिश्तो ॾिसण था अचनि त माना हुनखे जजमेंट कंदा, ठीकु आहे, ईअं जे करे चवंदा आहिनि, मां चवंदो आहियां न जजमेंट माना नेवर जज अ बुक बाय इट्स कवर। हाणे जेकॾहिं तव्हां सफ़ाई सां बि कवर करे वेंदो त छोकिरी भली आहे, त पोइ मासियूं जेको आहे सो 500 रुपए में सॼो घर क्लीन करे छॾींदियूं आहिनि, धोखो आहे, धोखो बि थी सघे थो वॾो। सो इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं जीअं सफ़ाई सुथराई जी ॻाल्हि हले थी, कपिड़नि जी बि ॻाल्हि कजे त साफ़ सुथरा कपिड़ा जेके आहिनि पाइण जेको आहे उहो चङो भलो गुलदस्तो थो किराए छोकिरा गुम आहे न, कामरान गुम लॻो पियो आहे। सो बहरहाल मां कपिड़नि जी ॻाल्हि मां होॾे हली वई आहे। सो अॼु मां जिन जी ड्रेसिंग वेयर कई आहे हया किया वारा, उन्हनि जी वॾी महिरबानी जिन असांखे वार्डरोब ॾिनो आहे ऐं इनशाला अॻिते बि ॾींदा रहंदा। बिल्कुलु, हाणे ॾिसो न, जंहिंजो चवंदा आहिनि जंहिंजो चवंदा आहिनि खाए त उनजो माण्हू गाए बि, ऐं वाकई जंहिंजो पाए त उनजो ॿुधाए त ज़रूरु न। ऐं हुननि खे ख़बर आहे त अज़र आहे ईअं न त मुंहिंजो असांजो क्रेडिट खणी वञे, चए त इहो मुंहिंजो एॾी डिज़ाइनिंग आहे हे त उन्हनि चयो त असांजो कुझु हिन में आहे त सही, मुंहिंजो चवण नथी मां कुझु। सो हया किया वारनि जी वॾी महिरबानी आहे भई हिकु दफ़ो ॿीहर ऐं जेको आहे ड्रेसिस असांखे ॾियनि पिया, ऐं अॻियां बि उन्हनि चयो आहे त ॾींदासीं त इनशाला पको कयो त अॻिते बि ॾियनि, न त साथ छॾे वञनि। हा ज़रूरी आहे। ऐं इहो बि मां चयो त मां जेका ड्रेस मूंखे सुठी लॻंदी मां वापसि कोन कंदीसां। इहो बि तव्हां इहो न्यापो ॾेई था मज़ाक में, तव्हां इहो संजीदा जेको आहे सो कम तव्हां पंहिंजो न कम थी वियो तव्हांजो, मूंखे लॻे थो थी वियो आहे पियो न, मुंहिंजो थी वियो आहे कम। हो चवंदा यार ॾेई छॾियो, न थियो आहे त हिननि जो बि थोरो ख़्यालु रखो ऐं हिननि जो बि कमु करायो। माना ईअं न त असांजे माना स्टूडियो में ईअं रुगो जेलसी जी ख़ुशबू अचे, इहो बि सही न आहे। त मां पार्टनर आहे न मुंहिंजो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू खे उनजे लाइ बि छा चवंदा आहिनि चवणु खपे, सिफ़ारिश करणु ज़रूरी आहे, त हेॾे बि तव्हां ख़्यालु रखो थोरो। तमामु बहरहाल सुठो आहे की जेको आहे सो वार्डरोब आहे, ऐं सुठी अपीरेंस अचे पई कैमरा जे सां, सेट जे हवाले सां। ऐं उन खां अलावा जेकर असां शेफ जी ॻाल्हि कयूं, असां खाइण पीअण जी ॻाल्हि कयूं, ऐं इंसान जेको आहे सो पंहिंजे पाण खे हैप्पी रखण जे लाइ चवंदो आहे यार घुमो फिरो खाओ पीओ, ठीकु आहे, इहो कंहिं हद ताईं सही आहे, 100% इहा इन शइ ते माण्हू न हुजे त मां सम्झो, पर मुंहिंजो ईअं आहे की घुमो फिरो ज़रूरु पर खाओ पीओ घटि। छो भला? हा, खाइण पीअण सां जेको आहे सो मां न सम्झंदो आहियां की घणो खाइण पीअण सां हेल्दी हूंदो, खाए पीए लिमिट सां। जेके फूडी हूंदा आहिनि न, जेके इहे जेके वेठा हूंदा आहिनि होटलर्स हूंदा आहिनि या जेके जंक फूड खाइनि, ॾिसंदो आहियां तिक्का बोटियूं, अच्छा मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, जेके सॉरी जेके होटलिंग कंदा आहिनि या जीअं तव्हां चओ जंक फूड खाईंदा आहिनि, सिर्फ़ु उहे फूडी कोन हूंदा आहिनि, या असां अगरि ॾिसूं था त कोई वञी ब्रोस्ट खाई थो अचे या पिज़्ज़ा खाई थो अचे या कोई बि, त असां उनखे फूडी चवंदासीं या बार बार खाए। काफ़ी माण्हू मानीअ जो सिंधी में चवंदा आहिनि अहिड़ी मार ॾींदा आहिनि जो मानी परा घुरंदी आहे, त आख़िर बसि करे कदो यार। चांवरनि जी मानी जेका असां पाण सिंधियुनि में अमूमन असांजे ट्रेडिशनल खाधे में थी अचे, चांवरनि जी मानी जेका आहे उहा एॾी हेवी हूंदी आहे, पर मां ॿ ॿ टे मानियूं हिकिड़े माण्हू खे खाईंदे ॾिठो आहे, त उहे छा आहिनि पोइ उहे फूडी आहिनि न। मतिलबु इहो न आहे त रुगो जेको बर्गर खाए थो उहो ई फूडी आहे, या लज़ानिया ते वेही रहियो त उहो फूडी आहे, न, हुन खां वधीक हू पियो खाए खाधो, भले आलू मानी हुजे पर उहो खाइण वारा जेके आहिनि उहे तव्हांखे खाई ॾेखारींदा। फूडी मतिलबु खाइण वारो, घणो खाइण, शौक़ीन खाइण वारो। बर्गर जी ॻाल्हि हरगिज़ न पई हले, फूडी हो जेको घणो खाए थो। मां चवण जो मक़सदु इहो आहे की माण्हू जेको बि खाए, पटाटा खाए, चांवर खाए, चिकन खाए, मटन खाए, लिमिट में खाए, हद में रही खाए, ऐं जेको आहे सो पंहिंजी सिहत जो बिल्कुलु ख़्यालु रखे। ऐं वाक़ई में पंहिंजो सिहत जो ख़्यालु रखणु घुरिजे, ऐं खाधो पीतो बि सिहत जे लाइ ज़रूरी आहे, पर उहे शयूं खाइजनि जेके असांजे लाइ असांजी सिहत ठाहिनि, पर असां कोन कंदा आहियूं। ब्रेक जो बि टाइम थियो आहे त ब्रेक ते हलंदासीं, ऐं ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हायूं। मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सुन, मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सुन। वेलकम बैक वियो हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भली कार ख़ुशि आमदीद पंहिंजे हिन रंग बरंगी प्रोग्राम सलाम सिंध जी ट्रांसमिशन में।
सो व्यूअर्स असां अॼु इंटरनेशनल शेफ डे जेको आहे सो डिस्कस कयूं पिया ऐं इहो मतिलबु अहिड़ो हिकिड़ो टॉपिक आहे, हिकिड़ो अहिड़ी हॉबी आहे, इंट्रस्ट आहे, केरु माण्हू न आहे जेको खाइण पीअण में जेको आहे सो न चाहींदो हुजे त मां खावां पीआं फन कयां, छो जो जॾहिं माण्हू पंहिंजे हर प्रोफेशन मां थकिजी करे अचे थो घर त हुनखे क्रेविंग थींदी आहे, चवंदो आहे कुझु न कुझु खाइण पर उनखे उहो चवंदा आहिनि मूंखे पचल मिले। अमूमन मर्द त इहो ई चवंदा आहिनि त पचल हुजे न, ऐं उन्हनि लाइ पचाइणो बि पवंदो आहे। पर बहरहाल माना शेफ डे जो मतिलबु आहे त माना केतिरी सलाहियत रखो था पचाइण जी। बिल्कुल पचाइण वारा ब्रेन ॾाढो सुठो पचाईंदा त उहो त तव्हांखे मोहताज न हुजे माण्हू, न ॾिसो न त ईअं ताना तव्हांखे मिलंदा, मोहताज न हुजे माण्हू पाण बि पचाए अचे, इहो माना एक्सपर्टी सभिनी हर फर्द में हुजणु खपनि। सो ऐं चवंदा आहिनि त माना औरत जो त कमु आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे कुकिंग करणु, पर जॾहिं मर्द हज़रात कंदा आहिनि कॾहिं कॾहिं 12 महीने जेको जिन चढ़ंदो अथनि, पर वरी माना सुठो पचाए वेंदा आहिनि। बिल्कुलु असां जेको आहे सो हाणे कचहरी कंदासीं, इन इंट्रस्ट खे वठी हलंदासीं। अॼु असां थोरो सियासी टच बि ॾींदासीं। अॼु असां थोरो कुझु मतिलबु कुझु खटियूं, कुझु मिठियूं ऐं कुझु कड़ियूं ॻाल्हियूं बि कंदासीं। ऐं असांजे गेस्ट जेके आहिनि माशाल्लाह तमामु वेल नोन आहिनि, उन्हनि जे तारीफ़ जी तरफ़ हलूं पिया, उन्हनि खां वधीक जेको आहे सो डिस्कशन में पुछंदासीं। सभ खां पहिरियां साईं जो तारीफ़ मां करायां, साईं पीर सैयद मोहम्मद बचल शाह साहिबु। साईं तव्हां मौजूदा पीपल्स पार्टी सखर डिवीज़न जा सदर बि आहियो ऐं MPA रही चुका हो PS 31 किंगरी जा, उन खां अलावा अॻूणा सूबाई वज़ीर रेवेन्यू सिंध, अॻूणा सूबाई सलाहकार मज़हबी अमर सिंध, अॻूणा सखर हाई कोर्ट बार जा सदर, अॻूणा ख़ैरपुर बार जा सदर। माशाअल्लाह माशाअल्लाह साईं करम आहे, तव्हांखे मलिकार पिया कयूं, सलाम। थैंक यू वेरी मच, तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे यादि कयो हिन सुबुह जे प्रोग्राम में असां सां गॾु आहियूं। बिल्कुलु ख़ुशी थी, असांखे बि ॾाढी ख़ुशी थी पई। असां चाहींदा आहियूं की ॾिसो जेतिरा बि सियासी जेके बि असांजा हुजनि माण्हू, या मज़हबी हुजनि या कहिड़े बि प्रोफेशन सां उन्हनि जो तालुक़ु हुजे, पर उन्हनि जी हिकिड़ी पर्सनल लाइफ बि हूंदी आहे, हिकिड़ी पर्सनल ज़िंदगी बि हूंदी आहे। सो असां ओवरऑल सॼियुनि शयुनि ते डिस्कस कंदासीं ऐं तव्हां खां उहे बि तव्हां असांखे वेलकम कयो आहे त वी कैन आस्क एनीथिंग। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु, सो ओपन फील्ड, यू कैन आस्क एनीथिंग। थैंक यू। मज़ो बि इन में आहे जो माण्हू दिलि खोले ॻाल्हाए। बिल्कुलु सर, ऐं दिलि खोले पंहिंजो इज़हार करे पंहिंजो। बिल्कुलु सर, जीअं हज़रत अली साईं जो कौल आहे त माण्हू पंहिंजे ज़ुबान में लिखियलु आहे, यस, त उहा ज़ुबान जॾहिं खुले थी त माण्हू जी ख़बर पए थी त पंहिंजो छा आहे। बाक़ी त इंसान इहे सभु हलूं था पिया, सही, पर इंसान जे अंदरि जी ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं तव्हां ज़ुबान खुलंदी। त मालिक इहो फरमायो त माण्हू जे वेट जी ऐं पंहिंजो वर्थ जी ख़बर पवंदी जॾहिं ज़ुबान खोली। बिल्कुलु सर, बसि अलाह असांजी ज़ुबान खे सलामत रखे ऐं असां चाहींदासीं त उहे ई शयूं जेके पुछूं जेके आम आवाम, जेको आम माण्हू जेको आहे सो चाहींदो आहे सियासी माण्हू खां, सियासी शख़्सियत खां पुछणु। ऐं तव्हां माशाअल्लाह तमामु ॾाढा हिकिड़ा सियासी रहिया हो ऐं पंहिंजे दरगाह जे हिसाब सां बि तव्हांजो तमामु सुठो। सर माशाअल्लाह तव्हां एतिरियूं खोड़ सारियूं ज़िम्मेवारियूं वक़्त पे वक़्तु निभाईंदा आया आहियो, एॾे सुठे सुठे उहिदनि ते रहिया आहियो ऐं काफ़ी सारियूं हुकूमतूं तव्हां ॾिठियूं आहिनि, या हिन वक़्त बि तव्हां हिकिड़ी माशाअल्लाह सुठी पार्टी सां बिलोंग कयो था। जीअं आसिफ़ ॻाल्हि कई त अवाम चाहींदो आहे त असां कंहिं अहिड़नि माण्हुनि खे घुरायूं जेके उन्हनि जी रहनुमाई कनि या उन्हनि जे लाइ कुझु सुठो थिए पियो उन जे बारे में बि ॿुधाइनि। हिन वक़्तु सॼी सूरत हाल तव्हांजे अॻियां आहे, जीअं महांगाई बि आहे, पेट्रोल घटि थो थिए, कॾहिं वधे थो कॾहिं चढ़े थो, सॼी सूरत हाल खे कीअं पिया ॾिसो? अवाम जे लाइ छा थी मतिलबु छा थींदो अॻियां या छा थी वञी रहियो आहे, कीअं ॾिसंदो हुन सॼी सूरत हाल खे? ॾाढी जेको वाक़ई जीअं महांगाई जी तव्हां ॻाल्हि कई त तमामु उरूज ते ऐं माण्हू वीचारा बेवस आहिनि। पूरो मतिलबु 2 वक़्त मानी खाइण बि ॾाढो माण्हुनि लाइ मुश्किल थी वियो आहे। हाणे असां जेको ओवरऑल तव्हां असां इहो ॻाल्हियूं दिलि खोले कयूं पिया त जेसि ताईं असां वटि सभु कुझु माशाअल्लाह वाफ़िर आहे, वॾी तव्हां जे लाइ गनीमत आहे त हीउ मुल्क एग्रीकल्चर मुल्क आहे। बिल्कुलु, हिते अवां चांवर बि पोखियो था, हिते तव्हां कणिक बि पोखियो था, हिते अवां वटि भाॼियूं बि थियनि थियूं, हर शइ मुयसरु आहे। यानी तव्हां ग्रीन वर्ल्ड में रहो था ऐं ग्रीन ट्रेयर आहे तव्हां वटि, हिकिड़ो ख़ज़ानो आहे, दुनिया में ईअं कोन्हे। तव्हां वठी ॾिसो त अफ़गानिस्तान खां वठी इहे जेके बि स्टेट्स आहिनि, तव्हां रशिया ते वञी पहुचो
त एग्रीकल्चर कोन्हे। सही यानी मेन जेको असां वटि महांगाई कोन्हे, पर असां जूं बॉर्डर्स जेके उहे कंट्रोल न आहिनि। हाणे कंट्रोल थियूं जी त तव्हां ॾिठो त हर शइ किरंदी पई अचे, बिल्कुलु डॉलर ते बि कंट्रोल थी वियो आहे, बिल्कुलु महांगाई ते बि नेचुरली तेल घटियो आहे, घटिबो। त जेसिताईं तव्हां पंहिंजो बॉर्डर सिक्योर न कंदव, स्मगलिंग जेका आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं, इहा जेसिताईं बंदि न थींदी। हाणे त हिते ओपनली असां ॻाल्हायूं, तमामु इहो सुठो क़दम पंहिंजो जनरल साहिबु कयूं त बाबा 15 तारीख़ ताईं इहा जेका डेट मुक़ररु कई अथऊं सभु निकिरो ॿिया। सही हिकिड़ा माण्हू जेके इलीगल हिते वेठा आहिनि, बिल्कुलु बर्मीज़ आहिनि, अवांजा पंहिंजो जेको आहे सो सैलूनीज़ आहिनि, ऐं उन सां गॾु अफ़गानी आहिनि। त असां माण्हू एतिरो एफोर्ड कोन था करे सघूं। दुनिया जे कंहिं बि मुल्क में एतिरी ओपन कैम्प जेका आहे मुहाजिरनि जी कोन्हे जेका पाकिस्तान में आहे, ऐं उहा वक़्ती तौर हूंदी आहे। जापान खे जॾहिं चयो वियो त वही मुहाजिर हेॾा आहिनि, तोखे असां मोकिलियूं पिया, हुननि चयो बाबा बाहूं थो ॿुधां, जिथे घर 300 घर तव्हांखे ॾियां थो, 500 घर ॾियां थो, ठहिरायो, कंहिं बि डेज़र्ट में ठहिरायो, किथे बि ठहिरायो, ख़र्चा भरींदो, पर हेॾा हिननि खे न मोकिलियो। सर हाणे ॾिसो मिस्र जो बि केतिरो मतिलबु मुस्लिम कंट्री आहे, ऐं जेको सो फ़लस्तीन ऐं इसराइल जो केॾो इशू थो हले, पर मिस्र उनजे बावजूदि एतिरो चयो आहे की मां रेफ्यूजीज़ खे कोन एंटर थियणु ॾींदुमि, बाक़ी इहो आहे की मुंहिंजी जेका आहे सो कुझु बॉर्डर जी सरहद खोले छॾींदुमि, तव्हांजी जेको आहे हुनजे खाइण पीअण जो बंदोबस्तु एतिरो करे सघां थो। हे त तव्हां मां अर्ज़ु इहो कयो। हाणे असां वटि हिते जेका आहे कणिक 2000 रुपया मण, उहा ई साॻी कणिक जेका आहे सा हुते पंहिंजो 4000 रुपया मण वञे पई अफ़गानिस्तान में। अवां जी हिते जी कलर जी ॿोरी 15,000, उते 30,000 में विकामे पई। त अवांजो डॉलर हितां इस्तेमालु थिए पियो। सही हाणे हिकिड़ी तमामु सुठी ॻाल्हि थी आहे त इहे बॉर्डर्स जॾहिं क्लोज़ थींदियूं त तव्हां वटि ऑटोमेटिकली तव्हां वटि खाइण लाइ घणो कुझु आहे। घणी तव्हांखे हर हिकु माण्हू असांजो को बोस्की न पाए सघे, को इटालियन को सूट न पाए सघे, उहा बि ॻाल्हि आहे, पर वन शुड हैव टू समथिंग फॉर द ईटिंग। माण्हू खाधे खां सवाइ न रही सघंदो, बिल्कुलु इहा नेसेसिटी आहे माण्हू जी। ॿियो त असां जॾहिं असांजो मुल्क को ख़ुदा अलाह को ख़ज़ानो पैदा करे जो असां सभई अमीर थी वञूं, असांजूं हालतूं बहितर थी वञनि पंहिंजो, पर हाणे जेसिताईं हालतुनि खे उन ताईं असां पहुचूं तेसिताईं असां इन्हनि हालतुनि में रंडिजी पिया आहियूं। हाणे उन्हनि जे लाइ इहो हिकिड़ो सुठो इक़दाम थिए पियो, रिफ्यूजीज़ वञनि पिया, स्मगलिंग जा ते बॉर्डर्स ते कंट्रोल थिए पियो, ऐं पंहिंजो इहा हिकिड़ी क़िस्म जी पंहिंजो इन खे कंटिन्यू कजे। हाणे इलेक्शन्स थींदियूं त पंहिंजो असां पंहिंजी पार्टी में बि उन्हनि खे बि इहो ई चवंदासीं त मेन शइ इन ते ज़ोर ॾियनि त बॉर्डर्स पंहिंजो सिक्योर कयो। सही इन सां ई तव्हां हिन मुल्क में इहा जेका तव्हां क्वेश्चन कयो महांगाई छो आहे, असां वटि महांगाई, असां वटि पाण फर्टिलाइज़र जूं फैक्ट्रीज़ आहिनि, असां वटि पंजाब में सिंध में बहितरीनु कणिक जो फ़सुलु थिए थो, ऐं असां एक्सपोर्ट कंदा हुआसीं। हाणे असां एक्सपोर्ट तो कंदा कयूं, असांजी कणिक शुक्र अलहमदिल्ला, जस्ट वेरी गुड आर डेज़ आर कमिंग। इंशाल्लाह इलेक्शन्स थींदियूं ऐं वरी पंहिंजो सियासी अॻुवान इन ॻाल्हियुनि खे नज़रअंदाज़ कोन कंदा, ऐं नेचुरली उनखे बि महसूसु आहे, उनखे दर्द आहे त हीअ माण्हू जेके आहिनि, जेके हुकूमतूं असां कयूं पिया, त उहे उन्हनि जी ज़िमेदारी आहे इहा। आया साईं इहो मतिलबु तव्हांजे दौर में ई आया इहे जेके रेफ्यूजीज़ हा, पीपल्स पार्टी जे दौर में ई आया, ज़ियाउल हक़ जे ज़माने खां वठी आया न। अफ़गानिस्तान में जॾहिं इहो थियो, उन खां पोइ वरी इहो जेको तालिबान वारो दौर अची वियो, उन तालिबान में वरी इन्फ्लक्स हिननि कयो। एक्चुअली उन वक़्त में कैंप्स जेके लॻियूं त उहे महदूद कैंप्स में महदूद माण्हू हुआ, 2 लख। हाणे त लखनि में 40 लख चवंदा, कंहिं मुल्क में कोन थो। हीउ वाहिद मुल्क आहे जेको जंहिंखे वणे हलियो अचे, जंहिंखे आइडेंटिटी कार्ड ठहिरायो। अफ़गानिस्तान में या सऊदी अरब में माण्हू पकड़िया अथऊं, पासपोर्ट असांजा खयो वेठा। वाहिद मुल्क आहे, वाहिद सूबो आहे, ॿियो किथे न। सर जी तव्हां पाण ॻाल्हि कई त मतिलबु एतिरे काफ़ी अरसे खां इहे माण्हू आहिस्ता आहिस्ता ईंदे ईंदे हाणे 40 लख ताईं पुॻा आहिनि। त जीअं तव्हां ॻाल्हि बि कई त हाणे उन्हनि जो बैक थियणु शुरू त थियो आहे, पर इहो बि ॿुधण में अचे पियो त हुननि खे बाक़ाइदा NIC कार्ड असांजा जिते हितां पाकिस्तानी उन्हनि ते बि गवर्नमेंट मतिलबु हर कार्ड चेक थिए थो नादरा वटि, नए नमूने सां उहो पंहिंजो हले पई ॻाल्हि, उनखे नए नमूने चेक पिया कनि। जेको ग़लति कार्ड आहे त उनखे ख़तमु था कनि। ईअं त छो जो जेको इलीगल नमूने सां कार्ड ठहंदो न, उनजी
तव्हां स्पेसिफिकेशन में वेंदो पोइ ते वेंदो त उहो क्लियर थी थो वञे त किथां आयो कीअं ठहियो सही ॾाढो किथे हुयुसि बाबो किथे हुयुसि सही, सही। इहो रूट को ख़बर वॾो पइजी टास्क थी कोन्हे इहो गवर्नमेंट जे ॾाढो वॾो कमु न आहे ऐं आसान कमु आहे सही ऐं नौदरा जेको आहे उहो बहितर जेको आहे उहो कमु करे पियो ऐं इन हिते जेको आहे बाक़ी ॾिसो हाणे केतिरा माण्हू अहिड़ा आहिनि जेके मुल्क दुश्मन आहिनि उहे आहिनि असांजा पाकिस्तानी उहे ऑफिसर जेके ग़लति डोमिसाइल ठाहिनि था ग़लति कार्ड ठाहिनि था उहे ज़िमेदारियूं मुल्की ज़िमेदारियूं पूरियूं कोन पिया कनि क़ौमी ज़िमेदारियूं पूरियूं कोन पिया कनि उन्हनि माण्हुनि खे टास्क आणणु खपे उन्हनि माण्हुनि खे हाणे त शायदि ॿधा बि अथऊं काफ़ी नादरा जा ऑफिसर ॿधा अथऊं त मक़सदु ॻाल्हि आहे त इन ॻाल्हि ॾे असांखे तवजो ॾियणु खपे ऐं सॼा मुल्क सऊदी अरबिया आहे ऐं त असांखे त जंहिंखे जेको वणे थो करे सऊदी अरब में आहे त बाबा तव्हां बिज़नेस बि नथा करे सघो जेसि ताईं तव्हां अरब खे पार्टनर न कयो सऊदी खे ऐं अव्हां जे नाले में न हूंदो उहो बिज़नेस उन जे नालो हुजे सीड़प अव्हां जी आहे प्रॉपर्टी नथा वठी अहिड़ो सघो, कुझु कुझु बि मैकेनिज़म नथा साईं करे सेट सघो। थियणु खपे हिते बि असां कराची वटि वॾो सभु आहे मालिक आहे। ईअं ई मुल्क आहे ईअं त को ओपन ग्राउंड त कोन्हे जंहिंखे अची अची प्ले करे जेको निकिरे चढ़ी जहाज़ में लहे अचे को पुछा करण वारो न हुजे बिल्कुलु इहो ईंदड़ गवर्नमेंट्स जेके ईंदियूं उन्हनि लाइ बि चैलेंज आहे ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी पूरो तवजो ॾिए पई हिन ॻाल्हियुनि ते त अहिड़े क़िस्म जी ॻाल्हियुनि खे मुंझो अचे ऐं पूरे नमूने सां तवजो सां अॼु जेके अॼु गवर्नमेंट सुठा कमु करे पई जेका इहे टेक्निकल हिकिड़ो पीरियड लाइ थोरे पीरियड लाइ आया आहिनि त उनखे इन ॻाल्हि खे एप्रिशिएट बि करणु खपे त जेका ॻाल्हि हू का चङी ॻाल्हि थिए थी त उन सां पीपुल्स पार्टी सहकार कंदी उन ॻाल्हि खे को असां रद्द न कंदासीं सही पर इलेक्शन्स जेके आहिनि डेमोक्रेसी जेका आहे उहा मुल्क में हलणु खपे सही उनखे प्रोलांग करणु या उनखे पोइ ते वठी वञणु उहो वतन जे लाइ मुल्क लाइ क़ौम लाइ बहितर न थींदो इलेक्शन जल्द जेतिरो बि हुजे पंहिंजो हुजणु खपनि ऐं ही जेके असम्बली रोकण में जेके अथॉरिटीज़ आहिनि उहे सियासतदान गॾिजी कमु कनि त इन जी कंटिन्यूटी रहे तव्हां इहे बॉर्डर बंदि कयो अफ़गानिस्तान जूं जेको वञे थो तव्हां असांजी जेका तव्हां ॾिसो त शयूं केतिरियूं सस्तियूं थी थियूं वञनि नंढे फार्मूला में तव्हां थोरे वक़्त में ॾिसो त रिज़ल्ट आहे ॾिसो खंडु केतिरी किरी आहे अटो केतिरो किरियो आहे गिहु केतिरो किरियो आहे सिर्फ़ु हिकिड़ी तवजी जी ज़रूरत आहे ऐं हिकिड़ी पंहिंजी सख़्ती जी ज़रूरत सर क्राइम बि घटि थी वियो आहे क्राइम बि घटि थी वियो आहे बिल्कुलु सर जेको माण्हू जेके आहिनि अचनि था जिन जी आइडेंटिटी प्रॉपर कोन्हे क्राइम कनि था छो जो हुनखे चांस आहे लिकण जो भॼण जो चांस करे करे निकिरी था वञनि ऐं अॻु में त माना स्नैचिंग ईअं पई थिए की बसि अबा तव्हांखे ॾेखारे करे गन तव्हां खां स्नैचिंग कयूं हाणे मतिलबु तव्हां वटि कुझु न आहे त माना थोरी घणी ॻाल्हि ते शूट बि करे था छॾनि मतिलबु एतिरो ज़ुल्म थी वियो कराची में वधी वियो मोबाइल हिकिड़े लाइ माण्हू खे फैमिली जी तज़लील थी आहे साईं हाईवेज़ ते मतिलबु एतिरी हद ताईं वञे क्राइम त छो जो गवर्नमेंट मीन्स त तव्हांजो चवंदा आहिनि त लॉ इन्फोर्समेंट एजेंसीज़ लॉ खे इन्फोर्स न कंदव उनखे लॉ खे जेकॾहिं तव्हां ईज़ी वठंदव मां तव्हांखे मिसाल ॾियां न्यूयॉर्क में हिते बि जीअं असां वटि कॾहिं लियाकाबाद में कॾहिं नो गो एरियाज़ थी वेंदियूं सही पंहिंजो अल्ताफ़ जे वक़्त में नो गो पोइ उहे नो गो एरियाज़ में कोई वञी न सघंदो हो ऐं कोई वेंदो हो त वरी उनखे तलाशियूं थींदियूं अलाए छा छा अहिड़े नमूने न्यूयॉर्क में ॿ टे स्ट्रीट्स हुयूं जेके नो गो एरिया में अची वियूं उते हिकिड़ी मेयर आई लेडी आई उन छा कयो कुझु कोन कई सिर्फ़ु जेके लॉज़ उते इन्फोर्स हुया जेके उन पंहिंजो एक्टिव लॉज़ हुया उन्हनि खे उन रीइन्फोर्स कयो ऐं सख़्तीअ सां उन ते अमल करायो जिथे ज़रूरत पई त अमेंडमेंट अचे लॉ खे प्रोमलगेट कजे वरी नए नमूने सां नेक्ट कजे त जेसि ताईं कानून जी गिफ़्ट जंहिं बि मुल्क में घटि थींदी उन मुल्क में इहे जेके बि आहिनि सभु बुरायूं थींदियूं उन जे और जे लेडी जे करे उहे नो गो एरिया 6 महीननि में ख़तमु थी वियूं ऐं माण्हू फ्रीक्वेंटली वञनि पिया शॉपिंग कनि पिया उहो छा कंदा स्ट्रीट में माण्हू खे खणी हलिया वेंदा उते पंहिंजे घर में उनखे फुरे लुटे उहो चाहे मेल हुजे फीमेल हुजे कंहिंजी इज़त महफ़ूज़ कान हूंदी करे ॾेखारियो सही अच्छा सर असांजी ज़बरदस्त कचहरी हले पई अञा खोड़ सारा सवाल आहिनि खोड़ सारी कचहरी आहे जेका कंदासीं पर सॉन्ग जो बि टाइम थियो आहे त गीत ॿुधिजे ॾिसूं था त बादल भाउ छा थो ॿुधाए असांखे जन्नत में जाना है असगर एक दिन हमें भी तो जन्नत में जाना है असगर
जो लोग बुरे होते हैं क्या घर नहीं जाते। अल्लाहू 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 अल्लाहू। मैं चरखा कतरा साईंदा, मैं चरखा कतरा मुर्शिदा, मैं चरखा कतरा साईंदा, मैं चरखा कतरा मुर्शिदा। बोले चरखे दी को अल्लाहू 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 अल्लाहू। हक मौजूद सदा मौजूद, हक मौजूद सदा मौजूद, हक मौजूद सदा मौजूद, हक मौजूद सदा मौजूद। चरखे दा फिरदा फेराए, मैं ओदी ते ओ मेरा ए। चरखे दा फिरदा फेराए, मैं ओदी ते ओ मेरा ए। हर जात जेदा तेरा ए, हर जात जेदा तेरा ए, सब ओदी ए खुशबू। अल्लाहू 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 अल्लाहू। हक मौजूद सदा मौजूद, हक मौजूद सदा मौजूद। चरखे दा तिकला तीर वांगू, मैं मन दी पक्के पीर वांगू। चरखे दा तिकला तीर वांगू, मैं मन दी पक्के पीर वांगू। उठ रोवां सोहणी हीर वांगू, उठ रोवां सोहणी हीर वांगू। बस मेरा तू ही तू। अल्लाहू 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 अल्लाहू। हक मौजूद सदा मौजूद, हक मौजूद सदा मौजूद। बोले दानिश मियां कत दी रहो, तू कत कत के बजदी रहो। बोले दानिश मियां कत दी रहो, तू कत कत के बजदी रहो। पावे पंजई वेले नचदी रहो, पावे पंजई वेले नचदी रहो। कर राजी सोना तू। अल्लाहू 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 अल्लाहू। हक मौजूद सदा मौजूद, हक मौजूद सदा मौजूद, हक मौजूद सदा मौजूद, हक मौजूद सदा मौजूद। साईं बस जुमे जो ॾींहुं वो बिल्कुल साईं जुमे जे ॾींहुं जे हिसाब सां वाइब्स सुठियूं क्रिएट थी वियूं। सो व्यूअर्स टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। वेलकम बैक जी। हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था सलाम सिंध में। ऐं जेको आहे असांखे हिकु नए महिमान बि जॉइन कयो आहे ऐं बिना देरि उन्हनि जो बि असां तारीफ़ कराईंदा हलंदासीं।
शेफ सबीन फातिमा सां गॾु आहे उन्हनि खे वेलकम कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कैसे हैं आप? ठीक मैं ठाक? बिल्कुल ठीक, अल्लाह का शुक्र। बहुत शुक्रिया आप तशरीफ़ लाई। अच्छा सबीन सर सां त असांजी कचहरी हले ई हले पई गॾोगॾु त आसिफ़ पहिरियां सबीन खां बि पुछूं त अॼु जेको आहे वैसे भी हैप्पी इंटरनेशनल शेफ डे है, तो आप लोगों का दिन मनाया जा रहा है, पहले तो ये बताएं कैसा लग रहा है आपको? मैं बहुत खुश हूँ और ऐसे लायक लग रहा है कि जैसे ईद है और कल रात से बल्कि काफ़ी दिन से इसकी प्रिपरेशन शुरू हो जाती है। और जैसे हम मदर डे मनाते हैं, फादर डे मनाते हैं, क्योंकि एक वर्किंग चाहे वो वुमेन हो या मैन हो, ये होता है कि आपको अप्रिसिएशन वाला एक दिन मिलता है, तो आप उसकी एक्साइटमेंट बिल्कुल अलग होती है। क्योंकि हम एक तरीके से आप ये समझ लें लाइक मजदूरी कह लें आप उसको। हाँ मजदूरी है हम। हाँ बिल्कुल, कि जैसे हम मजदूर डे मनाते हैं तो हम भी बहुत खुश होते हैं कि ये हमारे लिए भी एक कोई दिन है, जबकि ख़वातीन के लिए तो ऑलमोस्ट रोज़ का ही दिन एक शेफ़ डे होता है, क्योंकि हर माँ शेफ़ है। बस उसमें थोड़ा सा फ़र्क ये है कि हम जो खाने घर में बनाते हैं, जैसे मैंने अपने और प्रोग्राम में भी बताया कि जो खाने हम घर में बनाते हैं उसमें तो टेस्ट का लेवल अप डाउन होता है, तो हम उसको मैनेज कर लेते हैं। बट ये कि प्रोफेशनल शेफ़ जो होता है उसको एक मतलब आप रेस्टोरेंट चला रहे हैं या आप केटरिंग चला रहे हैं, तो उसमें आपको टेस्ट का बहुत ख्याल रखना पड़ता है, क्योंकि एक तो उसकी क्वांटिटी बहुत ज़्यादा होती है। सेकंड ये कि अगर कोई चीज़ ख़राब होती है और आपने टाइम दिया हुआ है कि आपको विदिन 5 मिनट या 10 मिनट में हम रेसिपी देंगे और उसमें कोई चीज़ ऊपर नीचे हो जाती है तो बहुत प्रॉब्लम हो जाती है। तो उसके लिए आपको बहुत मतलब एक्सपीरियंस होना चाहिए। और क्योंकि घर ख़वातीन ये होता है कि घर में जैसे आलू गोश्त बना रहे हैं तो नमक ज़्यादा हो गया तो आटे की गोली बना के वो उसमें शामिल कर दी, तो वो कहीं ना कहीं हम कहते हैं ना खप जाते हैं कि भाई हाँ मैनेज कर लें, या उसके साथ चावल बना लिए। लेकिन आप एक प्रोफेशनल लेवल पे उस चीज़ को बहुत आपको ख्याल करना जैसे आपने एक्सपीरियंस की बात की, तो आपको एक प्रोफेशनल शेफ़ है आप, तो आपका कितना एक्सपीरियंस है इसमें? मेरा एक्सपीरियंस जो है तकरीबन 19 ईयर्स का है। अच्छा 19 साल हो गए मुझे। और हमने मेरे पास जो तमाम सीनियर शेफ़, जिसमें शेफ़ महबूब हैं, शेफ़ समीना हैं और नाहिद अंसारी हैं, अब मैं इनकी जूनियर थी। बट ये कि हमने काम जो है वो तकरीबन 19 साल से शुरू किया। जब मेरी समझे बेटी भी नहीं हुई थी तो मैंने काम स्टार्ट कर दिया था। तो फिर उसके बाद जब बेटी हुई तो फिर मैंने थोड़ा वेट किया, होल्ड किया। उसके बाद मैंने दोबारा से जब वो स्कूल गोइंग हुई तो फिर मुझे हुआ कि अब मैंने अपने इसको जो है ना प्रोफेशनल एक तरीके से आगे लेके चलना। ये आप कह रही थी ना कि वुमेन और बीइंग प्रोफेशनल आप शेफ़ हैं, लेकिन मैं समझता हूँ यहाँ पे काफ़ी जो 80-90% मर्द नजर आते हैं ना, ये घर से यहाँ पे भले कितने भी स्टार बन के जाए ना, घर पे ये भी खाना पचा बिल्कुल। अच्छा कॉल भी लेते हैं, देखते हैं कौन है। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, केर किथां खां? अभी सोहेल जमाली काछे वाई पानी मां। अदा वेलकम कयूं था प्रोग्राम में, छा चवणु चाहींदव? अभी आसिफ भाउ सां ॻाल्हाइणो आहे। बिल्कुलु ॻाल्हायो। जी अदा, कहिड़ा हाल अहवाल आहिनि? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ख़ुशि आहियो? तबीअत सही आहे? अदा बिल्कुलु ठीकु ठाक। अमी ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। अॼु के प्रोग्राम में छा था शेयर करणु चाहियो? सर शेयर ईअं ई करणु चाहियूं था जो असां वटि काछे में हींअर जेकी ग्वार जी जेकी भाॼी आहे उहा लथी आहे, हा उहो असां रोज़ पचाईंदा, उहो मूंखे ठाहिणु ईंदो आहे। छा? ग्वार जो फसल ना तो काछे में ग्वार लथी लथी। हा हा जी जी, उहो साईं। ग्वार जी छा तव्हांखे रेसिपी खपे? छा खपे? पचाईंदो आहे, ॿुधाए थो। पचाईंदा हो तव्हां? का रेसिपी शेयर कयो तव्हां वटि आहे? असां वटि शेफ वेठी आहे। जी जी सर। कीअं पचाईंदा कहिड़े आहियो तरीक़े सां रेसिपी? सिंधी का रेसिपी ॿुधायो, देसी पंहिंजी। देसी पंहिंजी? हा ले सर बस सफ़ा ईज़ी आहे। हुनमें असां इहो बसि हुनमें पाणी विझंदा आहियूं। हा पानी सां गॾु हुनमें जेके सावा मिर्च हूंदा आहिनि, ॻाढ़ा वग़ैरह, उहे विझंदा आहियूं। उनखे वरी 15-20 मिंट दम ते छॾींदा आहियूं। सही। दम ते छॾींदा आहियूं, वरी उनखे 15-20 मिंट कढे करे वरी जॾहिं हू सही सेक थी, वरी उनखे देगिड़ी में विझी वरी उहो तयारु थी वेंदो आहे। सही। इहो मूंखे लॻे थो तव्हां जेको आहे सो दाबे में अची था ठाहियो, तव्हां शौक़ु न आहे, घरां जो प्रेशर आहे तव्हांखे, मजबूरी में ठाहींदा। तकड़ में ठाहींदा। मजबूरी में ठाहींदा। बड़ी मेहरबानी तव्हां कॉल कई असांजे प्रोग्राम में। जी सबिन, आपने सुना कि ग्वार
जी ग्वार आप बनाती? जी जी गवार बिल्कुल। फली आप बनाती हैं? गवार की फली जो होती है जी बिल्कुल यार इतना बनती है। प्यारा नाम है ग्वार, आप लोगों ने उर्दू में गवार बोल लिया इसको। वो गंवार एक बिल्कुल अलग है, गवार एक बिल्कुल अलग है। थोड़ा difference गवार की ग्वार जेकॾहिं वाक़ई जेकॾहिं को सुठो शेफ आहे ऐं ठाहे त ॾाढी टेस्टी ॾाढी tasty हूंदी आहे, जेतिरो उनखे ड्राई रखंदो न ओतिरो टेस्ट में वधीक ॾियो साईं इन ॻाल्हि ते साईं तव्हां माशाल्लाह ॾिसो ॿाहिरि त MPA आहे हो माण्हू तव्हांखे सलाम कंदा हूंदा माशाल्लाह पर घर में तव्हां भला इहो कुकिंग वग़ैरह कंदा हुआ न भाऊ मां कॾहिं कुकिंग मुंहिंजो पंहिंजो मूंखे शौक़ु आहे पर मुंहिंजो भाउ श्री रोशन अली शाह हो उनखे ॾाढो शौक़ु हूंदो हो उहो पंहिंजो कुक बि कंदो हो वरी इहो पंहिंजो बारबेक्यू टाइप जेको आहे सो वॾी मशीनूं वठी उनखे ॾाढो शौक़ु हूंदो दमपुख वग़ैरह हा उहो कंदो हो। अच्छा सर हूअं ॾिसो तव्हां चओ था ग्वार जी ॻाल्हि आहे ग्वार एॾी सुठी सिंध जी हिकिड़ी रेसिपी अथव ॾाढी सुठी शइ बिल्कुलु सुठी अथव आहे। पर हुनखे जेकॾहिं ठाहिणु अचे ठाहिण अचे जंहिंखे डिफिकल्ट आहे ॾाढो हुनखे ड्राई कयो ड्राई में ॻाढ़ा मिर्चनि जी जीअं ॻाल्हि कई त इहे विझी करे ऐं थोरो ॻाढ़ा मिर्च वरी उन में मथां में हिनखे जेको आहे सो हुनजो धाणा सुका धाणा जेके उहे विझिबा आहिनि ॾाढी टेस्टी खुशबू साईं ग्वार जी वाह वाह। अच्छा सर हूअं तव्हां मतिलबु शेफ वग़ैरह रखंदा आहियो या जिथे तव्हांजो ड्यूटी हूंदी उन टाइम हर उन शहर में या ज़िले में तव्हां टेस्ट ॾिसंदा आहियो त मतिलबु हिकिड़ो असां रखूं बि था कुक पाण वटि त कहिड़े तरीक़े सां पचाए थो त हुनजो पहिरियां टेस्ट वठंदा आहियो या बसि रखे छॾींदा आहियो जहिड़ी अचे मानी बसि पचा? न आउं चवां थो त घर वारी जेका थिए थी लेडी जेका आहे न शी इज़ द बेस्ट कुक शी इज़ द बेस्ट शेफ। बिल्कुलु तव्हां भले तव्हांजो बोरची हुजे पर तव्हांखे हुनजे मथां नज़र ज़रूरु करणी पवंदी मॉनिटरिंग जेकॾहिं अव्हां मॉनिटर हुनखे न कंदव त उहा टेस्ट जेका अव्हां चाहियो था या जेका जहिड़े नमूने सां रेसिपीज़ बिल्डअप असां कयूं था उहे न थी सघंदियूं लेकिन नज़र ज़रूरी आहे। मूंखे हिकिड़ी ॾाढी तव्हां सुठी ॻाल्हि कई त मोहतरमा बि ॻाल्हि कई अदीब शेफ आहे त PC मां हिकिड़े भेरे वियासीं असां उते लंच ते त उते हिकिड़ी शेफ छोकिरी हुई पर उहा यंग छोकिरी हुई शी वॉज अबाउट 21-20 years जीअं यंग पहले शी वॉज कंट्रोलिंग ऑल ओवर द जेके उते हुआ उन सभिनी खे हुनखे विझी वञे हुन वरी उहो पाण मसाला खणी पई विझंदी वञे हुन में विझे हुन में विझे चीफ शेफ हूंदी ज़रूरु नेट मुंहिंजो हुनखे असांजी हुनजी एॾी लेबर ॾिसी त मूं हुन खां पुछियो त हीउ तव्हांखे घणो पे कंदा आहिनि चई हीउ तव्हांजे PC वारा मूंखे पेमेंट जेके आहे सा नथा करे सघनि हीउ मूंखे जेको मुंहिंजो कमु आहे जस्ट आई वुड नॉट लिव ओवर हियर आई वुड गो टू द दुबई मूंखे उते वधीक चांस आहे कमाइण जो हीउ मूंखे ॾींदा पंहिंजो 20-25 हज़ार पर हुते मुंहिंजा लखे रुपया पघार आहे हुनजी 4-4 लख 5-5 लख शेफ जी पघार अथव बिल्कुलु एॾो टैलेंट हुजे ऐं पंहिंजो सैलोनियन हुई ऐं पोइ ॿाहिरि जी हुई छोकिरी पर तव्हां हुनजो टैलेंट असां माण्हू तवजो नथा ॾियूं भई जेसि ताईं तव्हां प्रोफेशनल न थियो ॾिसो न हींअर बि असां चवंदासीं बेरोज़गारी आहे जीअं ॻाल्हि जी साईं असांखे नौकिरियुनि जी ज़रूरत आहे तव्हांखे ख़बर आहे त घटि में घटि अॼु ताईं बि कोई जेका सर्वे थियो आहे त असांखे 47-48 लख माण्हू खपनि पाकिस्तान में जेके तव्हांजो टेक्निकल कमु कनि जीअं इलेक्ट्रिक आहे एयर कंडीशनिंग आहे फ्रिज साइड ते आहे मतिलबु तव्हां उहे माण्हू खपनि उहे माण्हू कोन्हनि असां वटि छो जो माण्हू टेक्निकल साइड ते वञनि ई कोन था। असां हिकिड़ो सिंध गवर्नमेंट इंस्टीट्यूट आहे हिकिड़ो खोलियो आहे उते इहे टेक्निकल ट्रेनिंग्स आहिनि ऐं पंहिंजो अदी फरियाल साहब आहे ख़ुदि जेका आहे इन में वॾो इंट्रस्ट पई वठे त भई तव्हां अहिड़ा प्रोफेशनल स्कूल खोलनि असांजा। सर ॾाढी तव्हां सुठी ॻाल्हि कई त इन ई ॻाल्हि तव्हां सभिनि खां पुछंदासीं आप ने भी जाहिर सी बात है ट्रेनिंग ली होगी तो आपने कभी किसी को ट्रेनिंग दी अपना शेयर किया है जो रेसिपी? पहले तो मैं बहुत माजरत चाहती हूँ क्योंकि सुबह से इतने शो चल रहे हैं और क्योंकि आज अवार्ड सेरेमनी भी है मुख्तलिफ जगहों पे तो वहाँ से आते आते मुझे लग रहा है मुझे प्राइड ऑफ सिंध भी मिल चुका है माशाल्लाह। और इसके अलावा मैं वर्कशॉप देती हूँ मुख्तलिफ जो हमारे रेस्टोरेंट्स हैं उसमें वर्कशॉप देती हूँ और तकरीबन मुझे वर्कशॉप देते हुए 10 साल हो गए हैं। मैंने दुबई में भी जाके दुबई जो अब मैं वो क्योंकि एक ब्रांड जो है वो अनाउंस हो जाएगी तो मैं नाम नहीं लेना चाहती तो जो रेस्टोरेंट है पाकिस्तान के उन्हीं के केयर ऑफ मैं वहाँ गई हूँ दुबई और जाके मैंने वर्कशॉप दी है। इसके अलावा मैं आर्ट काउंसिल की मेंबर हूँ और उर्दू में
अमेरिका और कनाडा में आर्टिकल्स लिखती हूँ ओ जबरदस्त। और लिखती सारे फूड पे ही हूँ। अच्छा सभी बहुत अच्छी बात की, जिस तरह से साईं बचल शाह साहब ने ये बहुत इम्पोर्टेंट बात कही कि ये जो स्किल्ड जो हैं चीज़ें, मतलब टेक्निकल चीज़ें हैं, या ये शेफ़ वाला एक बड़ा, मैं समझता हूँ कि बड़ी महारत वाली जो है फील्ड है। तो आप क्या समझती हैं? आप बाहर का स्टैंडर्ड भी देखा है आपने, बाहर भी जाती हैं आप, तो जिस तरह से साईं ने कहा कि 5 स्टार जो होटल्स हैं वो भी सही से पे नहीं करते, मतलब इसको आप किस तरह से देखती हैं? फ्यूचर है मतलब कोई जो हमारी ख्वातीन या मर्द जो है इस फील्ड में आना चाहें? बिल्कुल है, क्योंकि देखिए ये तो अल्लाह ताला का वादा है कि आप जिस रंग में मेहनत करेंगे अल्लाह ताला आपको उस रंग में रंग देगा। तो इससे तो कोई हम डिनाई कर ही नहीं सकते बात से ना। लेकिन ये है कि अगर आपके पास स्किल के साथ आप जो है एक प्रोफेशनल हैं आपने बहुत माजरत, मुझे लग रहा है मौसम चेंज सारा इफेक्ट जो है अभी तो सर्दी आनी है। नहीं सर्दी नहीं, एक्चुअली ना सुबह सुबह जो है ना वो ठंडा पानी मैं पी के निकली, क्योंकि मौसम का ऐसा सीन है कि कभी तो आपको लगता है बिल्कुल गर्मी हो रही है, बिल्कुल, और रात में आपको होता है कि आप ठंड हो रही है। और क्योंकि मैं रहती हूँ शहर से बहुत दूर बैरिया टाउन, अच्छा, तो मैं अपनी गाड़ी में एक पानी की बोतल रख लेती हूँ, और मेरी बेटी कहती भी अम्मा थोड़ा सा नीम गर्म पानी रखें ताकि आपका गला जो है वो ऑन एयर जब आप आएँ तो सेट रहे। तो खैर अब ये है कि इसमें जब आप उसमें जाते हैं कि आप बिज़नेस पॉइंट ऑफ व्यू से इसको देखते हैं, तो उसमें आपको वर्कशॉप लेनी या देनी बहुत ज़रूरी होती है। आप उसके लिए सीखें, जैसे हम स्कूल में सीखते हैं, पढ़ते हैं, इसी तरह हर बिज़नेस के अंदर हमारे पास एक्सपीरियंस होना बहुत ज़रूरी है। जहाँ तक पेमेंट की बात रह गई, क्योंकि हालात तो इतने आपको पता है ओवरऑल मुल्क के बहुत ख़राब हैं, लेकिन फिर भी खाना पीना तो चल रहा है ना। देखिए खाना पीना कोविड के बाद से, और खाना पीना तो मैं समझती हूँ इतना बड़ा फ़लस्तीन का सानिया हो रहा है और होता वहाँ पे मुसलसल एक जंग की सूरत हाल है, उसमें भी यहाँ से देखें आप या मुख्तलिफ दुनिया में जहाँ से भी इमदाद जा रही है, वो फूड का एक रुझान बहुत है, जबकि हालत जंग में है लेकिन खाने पीने का आपको उनको पहुंचाना है। तो खाने पीने का तो ये कि आप हालात जंग में भी होंगे तो आपको खाना है। अच्छा कोविड के बाद ज़्यादा ये हुआ कि जो हमारी ख़वातीन थी वो बहुत ज़्यादा इसमें जो है ना, मतलब समझे मार्केट में इन हुई। एक ब्रांड आई जो मतलब आप ये समझिए लाइक के बाइकिया टाइप की या ऑनलाइन जो सर्विसेज होती है वो, क्योंकि घर में बैठे हुए घर में बैठ के आपको क्या करना है, आपने उसको बिजनेस के हिसाब से रन किया। अब ये है कि आप छोटा सा ढाबा लेके और खड़े हो गए, थोड़ा सा यूट्यूब ने भी आजकल मार्केटिंग बहुत कर दी है, आप यूट्यूब पे चले गए, आपने उसको बिजनेस को अपने रन कर। लेकिन मैं कहती हूँ हाइजेनिक फूड जो है ना उसका आपको बहुत ख्याल रखना है कि आप खाने का तो कुछ नहीं है, आप खाना पका रहे हैं, आप रोड पे खड़े हुए हैं, इतनी पोल्यूशन है, ठेलों पे खड़े हुए हैं। हम रोज़गार से बिल्कुल इनकार नहीं कर रहे हैं कि आप रोज़गार अपना करें, बट ये कि आप उसकी जो सराउंडिंग में चीज़ें हैं उसका ख्याल रखें। साईं तव्हां ॾे अचां पियो मां, मिसाली ॻाल्हि असांजी जेका सो ख़ासि करे असांजा माण्हू जेके आहिनि, असांजा सिंधी माण्हू जेके उन्हनि जे दिमाग़ में इहो हूंदो आहे, तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजे तक में वेंदा हूंदो, साईं नौकिरी वोकिरी ॾियो, साईं असांखे किथे गवर्नमेंट जे कंहिं इदारे में लॻारायो, पोइ तव्हां साईं ॾिसो पिया, ॾिसो तव्हां बि दुनिया बि ॾिठी आहे, उते बि ॾिसो स्टेप बाय स्टेप तव्हां वञो तव्हांखे रेस्टोरेंट्स मिलंदा, ठीकु आहे, एतिरो माना रनिंग आहे हिते तव्हांखे, मतिलबु ऐं टैक्स बि उहो पे कनि पिया, ऐं हिते तव्हां वञो तव्हांखे हिकिड़ो ठेलो बि लॻाए सघो था, तव्हांखे टैक्स बि नथो ॾियणो पए, वधि में वधि कोई आयो मंथली वठणु 500 रुपए खे ॾेई छॾियोसीं, ठीकु आहे, असां वटि अपॉर्चुनिटीज़ बि जाम आहिनि, पोइ चाणनि खे माण्हुनि खे गाइड कंदा त कारोबारी तरफ़ बि अचो या उन्हनि खे कुझु हेल्प कंदा। मां चयमि पियो त पीपल्स पार्टी गवर्नमेंट एॾो इंसेंटिव ॾियो, स्टिफ्टा जेका असांजो खोलीसीं टेक्निकल एजुकेशन साइड जेका आहे, उन जो हर वॾे शहर में, हर सुठे यूनियन काउंसिल में असां उते इहे स्कूल खोलियासीं त जीअं माण्हू स्किल्ड थियनि, माण्हू अॼु जो ज़माना ख़तमु थी वियो आहे त माण्हू खे अचे कुझु ई न बाबा नौकिरी, अॻे त ईअं हूंदो न बाबा का न आहे बाबा, हाणे त बेरोज़गारी एॾी थी वई आहे त हिकु प्यान जी तव्हां यकीन कयो, अव्हांखे ॿुधायां भाऊ त हिकिड़े प्यान जे लाइ असां एडवर्टाइज़ करायूं था त उन ते 10,000 माण्हू अप्लाई था कनि, ग्रेजुएट बिल्कुलु सही आहे, डबल ग्रेजुएट माण्हू अप्लाई पिया कनि। मक़सदु ॻाल्हि जो आहे त अञा ताईं असांजे माण्हू स्किल थियण ॾे रुझान कोन्हे, जेको असां चाहियूं था त 100% थियणु खपे। ॾिसो न AC वारो आयो, ख़बर त ठक ठक कई, अव्हांखे ख़बर न बाबा घणा पैसा,
साईं 5000 अरे बाबा 5000 छाजे पे त ॿ फ्रूट खुलिया अथई साईं मूं गैस विधी मूं हीअं कयो मां हूं कयो हर सीज़न में त सर्विस मतिलबु करायो हिकिड़ो माण्हू आम जेको आहे उहो माण्हू बि जेको आहे उहो सुठी रोज़ी कमाए सघे कमाए सघे सही इन पासे रुझान घटि आहे ऐं असां सिंधी या जेके बि सिंध में रहनि था माण्हू जी साईं ऑल ऑफ द पीपल ऑल ऑफ द पीपल इन पाकिस्तान सही। त इहो रुझान वधणु खपे सही। हाणे कंप्यूटर जीअं अची वियो आहे त माण्हुनि खे कंप्यूटर जी ॼाण हुजणु खपे IT जो दौर आहे बिल्कुलु सही एॾा हाणे के सुठा छोकिरा अथव हाणे हिकिड़ो असां कयूं था सोलर प्लेट्स आहिनि जी साईं या ॿियो लाइट जो मसइलो आहे हाणे हुन हिकिड़ो सिस्टम अहिड़ो जनरेट कयो आहे जंहिंमें चवंदो त सोलर प्लेट जी ज़रूरत कोन्हे तव्हांखे वापडा जे लाइट जी बि ज़रूरत कोन्हे हीउ जेको आहे जनरेटर मूं जेको तयारु कयो आहे जेको पंहिंजो 1 लीटर में अलाए केतिरो वक़्तु हलंदो इहो तव्हांखे बिजली मुहैया कंदो काफ़ी अहिड़ी अहिड़ा ॻाल्हियुनि खे असांखे talent इनकरेज करणु खपे बिल्कुलु सही। उन्हनि खे इक्विप करणु खपे माण्हुनि खे सहूलियतूं ॾियनि लेबोरेटरीज़ ॾियनि उन्हनि खे त जीअं उते उहे उन शइ खे वधाए सघनि बिल्कुलु सही आहे जीअं असां ॻाल्हि कई स्किल जी मतिलबु जेके असांखे ॿारनि खे ॾियणु खपनि बजाए इन जेके उन्हनि खे असां महीने जा वज़ाइफ़ ॾींदा रहूं त माना बहितर इहो तरीक़ो आहे की उन्हनि खे पंहिंजे पेरनि ते बीहारण जे लाइ असांखे उन्हनि खे तयारु करणु खपे रूरल वुमन आहिनि जीअं सुठा भोरची बणिजो सुठा शेफ बणिजो सुठा ड्राइवर बणिजो ऐं सुठा चौकीदार बणिजो मतिलबु तव्हां ॾिसो मक़सदु त तव्हां तॾहिं ई थी सघंदव अॼु जे वक़्त में सही। जॾहिं तव्हां स्किल्ड हूंदव बिल्कुलु त जेकॾहिं न आहे स्किल न आहियो त माण्हू चवंदा बाबा इहो त बेकार माण्हू आहे सही ॻाल्हि आहे बिल्कुलु सही नौकिरी जे कॉल आसरे कयूं था। वेठा हूंदा। बिल्कुलु अच्छा सॉन्ग जो बि टाइम थियो आहे त गीत बि ॿुधूं था ॾिसूं था छा था ॿुधाइनि हर शे कोलो दिल हटा के हर शे कोलो दिल हटा के एक रब सचे नाल लायो से एक रब सचे नाल लायो से रूज समय कोलो फानी होके राग अनल हकी गायो से हर शे कोलो दिल हटा के एक रब सचे नल लायो से रब सचे नल लायो से रब सचे नल लायो से आप अल्लाह ते आप है आदम आप शाह ते आप है खादम आप अल्लाह ते आप है आदम आप शाह ते आप खादम सरमस्त कलंदर दमादम सरमस्त कलंदर दमादम होश फकीरी पायो से हर शे कोलो दिल हटा के एक रब सचे नल लायो से मुर्शिद कामिल है फरमाया कुल विच कादर आप समाया मुर्शिद कामिल है फरमाया कुल विच कादर आप समाया गैर किथे कोई नजर न आया गैर किथे कोई नजर न आया कर साबित हक सुनायो से हर शे कोलो दिल हटा के एक रब सचे नल लायो से रब सचे नल लायो से रब सचे नल लायो से
राज़ी रब दा वॾा शान आहद बेहद बेनिशान राज़ी रब दा वॾा शान आहद बेहद बेनिशान आहद बेहद बेनिशान खुद फकीर ते खुद सुल्तान खुद फकीर ते खुद सुल्तान हर सिर साईं पायो से हर शय कोलों दिल हटा के एक रब सजे नल लायो से रूह जिस्म कोलों फानी हो के राग अनल हकी गायो से हर शय कोलों दिल हटा के एक रब सजे नल लायो से 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 माशाल्लाह जज़ाकल्लाह अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह तमामु बहितरीनु बात उस्ताद सो व्यूअर्स तव्हां कलाम बि ॿुधो पिया कचहरी बि हले पई असांजी ऐं तमामु दिलचस्प कचहरी थियण वारी आहे सो असां सां गॾु रहंदा मिलूं था हिन ब्रेक खां पोइ मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन वेलकम बैक हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था ऐं असांजी ख़ूबसूरत कचहरी भले पई सर बस सां गॾु आहे अच्छा सर खां पुछंदासीं सर माशाल्लाह सुठनि उहिदनि ते तव्हां रहिया आहियो त जॾहिं माण्हू कंहिं सुठे उहिदे ते पहुचंदो आहे त आम माण्हू जेके आम आवाम हूंदो आहे उहो ॾाढो मिलण जे लाइ हिकिड़ो उत्साह रखंदो आहे या जॾहिं बि असां पंहिंजे तक ते तव्हां वेंदा आहियो त माण्हू चवंदा आहिनि असां हाणे वोट ॾेई माशाल्लाह सर खे हिन सीट ते विहारियो आहे त असां सां मिलंदो असांजा ॾुख बि ॿुधंदो असांजा सूर बि ॿुधंदो त तव्हांजी पंहिंजी शख़्सियत जे बारे में आउं पुछंदसि त तव्हांजी पंहिंजी शख़्सियत कीअं आहे मतिलबु तव्हां माण्हुनि सां मिलनसार आहियो या मतिलबु घटि अवॉइड कंदा आहियो या उन्हनि जीअं ॿिया असां सभिनी लाइ नथा चऊं छो सभु बराबरि न आहिनि पर काफ़ी माण्हू जेके आहिनि हूंदा बि आहिनि त बि चवंदा आहिनि चवनि बाद में अचनि या कीअं पंहिंजे तक जे माण्हुनि सां कीअं हूंदो आहे तव्हांजो दरअसल पॉलिटिक्स जेका आहे या सियासत जेको आहे उहा आहे माण्हुनि सां जे आम माण्हू सां तव्हां रिलेटेड न रहंदव उन खां परे रहंदव त नेचुरली तव्हांखे वरी ॿी इलेक्शन में सफ़र करिणो पवंदो तंहिंजे करे उहो सुठो सियासतदान आहे जो हिकिड़ी इलेक्शन करे वरी ॿी इलेक्शन जी तयारी करे त माण्हुनि जी ख़िदमतुनि में चवंदा आहिनि त अफ़ज़ल अशख़ास जेको आहे ख़िदमतुन्नास माण्हुनि जी ख़िदमत जेका आहे अलाह जे रसूल खे ॾाढी पसंदि ऐं इहा जेका ख़िदमत आहे उहा जेका आहे असां माण्हू खे ख़ुदा करणु खपे ऐं अव्हांखे ॾिसो वोट ॾियनि था पंहिंजा ॿार बचा वठी अची पोइ उनखे जेके अव्हांखे खटाइनि था त उन्हनि जो राइट थो बणिजे त उहो उन्हनि खे का तकलीफ़ आहे या उन्हनि जो को मसइलो आहे त उहो तव्हां इमीडिएट ॿुधो उन्हनि खे हीअर कयो ऐं मुंहिंजी त आउं त जेतिरो मूंखे कॾहिं जेको उहिदो मिलंदो आहे त आउं वधीक पाण खे डिवोट कंदो आहियां माण्हुनि खे त हींअर टाइम आहे हिननि जे कमनि करण जो छो पंहिंजो कमु जेको बि तव्हां पंहिंजी कैपेसिटी में आप लोग जो भी काम करेंगे आप अपनी कैपेसिटी में करेंगे मैं अभी उर्दू पता नहीं पूरा समझती है लेकिन मैं उर्दू में भी बात करूँगा तो मैं ये एक कैपेसिटी में ही आप काम कर सकते हैं जैसे आप शेफ है जैसे आपने आज कहा उसकी अपनी कैपेसिटी है बिल्कुल उसमें ही वो काम कर सकता है अगर देखें ना उस काम में अगर दिलचस्पी नहीं होगी और प्रॉपरली आप हैंडल नहीं करेंगे तो नेचुरली लोग आपसे दूर हो जाएंगे बिल्कुल तो मिलनसारी में जो आपने बात की मिलनसारी हर एक सियासतदान को करनी चाहिए और ये उसके ऊपर फ़र्ज होता है उन लोगों का क्योंकि उसने वोट लिया अल्लाह ने उसको इज्जत दी वो MPA बना वो मिनिस्टर बना वो फिर वो चीफ मिनिस्टर बना तो मतलब इस तरह से आप देखें ये जो खुदा की तरफ से नवाज़िशें होती हैं तो उनको अवेल करने का और उसका शुक्र करने का बेहतरीन तरीका ये है
कि आप लोगों से मिलें। मिले बिल्कुल साईं तव्हांजी मतिलबु शख़्सियत आहे, तव्हां जेकॾहिं कयो पिया मां असां पंहिंजे तकनि में ॾिसूं न त ईमानदारी जी ॻाल्हि माना अहिड़ा अहिड़ा माण्हू ॾिठासीं जिन्हनि खे न कम्युनिकेशन करणु अचे थी, न ॻाल्हाइणु अचे थो, न माण्हुनि सां मिलणु अचे थो, ऐं उहे तक में माना जॾहिं इलेक्शन हूंदी आहे न सही आहे। वाह जो सरगर्म ॾिसंदा आहियूं उन्हनि खे। बिल्कुलु ऐं बिल्कुलु मां सुञापियो त पोइ फातियूं बि शुरू थी वेंदियूं। न न जेके मरण वारा हूंदा आहिनि उन्हनि जी फातिहा करे अॻु में एडवांस करे सही था तव्हां उहा चओ। हिकिड़ो सियासतदान जो तव्हांखे मां वाक़ियो ॿुधायां त पंहिंजो काॾे पैगाम मोकिलियईं त साईं इहो आउं हाणे पंहिंजो अचां थो फातिह करण लाइ। हुन चयो साईं हाणे पंहिंजो असां खां इहो पंहिंजा आबा ॾाढा विसरी विया जेके मरी विया, तव्हां इहो अॼु यादि पिया आहिनि छा? तव्हां अॼु अची सो हाणे तव्हां ईअं मूं ॾे चांहि पीअण अचो, ख़ुदा जो वास्ते फातिह न कयो। यकीन कयो माण्हू खिलंदा मुंहिंजे मथां। अहिड़े क़िस्म जा बि असां वटि आहिनि पियो आहे न, जेके पोइ बसि इलेक्शन जे टाइम में उथनि था, पोइ माण्हुनि ॾे वञनि था, पोइ माण्हू सभु सम्झनि था। माण्हू सम्झनि साईं तव्हां आउं वरी पंहिंजे मुंहिंजो इहो उसूल अथव त बाबा फातिह जंहिंसां था कयो त उहो तव्हां छड़ो फातिह में न वञो पर उनखे वरी शादीअ में बि गॾु रखो। की न छड़ो फातिह करे इलेक्शन जे करे तव्हां दुआ घुरियो, पाण शादियूं कयो त पोइ ॿियनि वॾनि माण्हुनि खे घुरायो त उहो ग़रीब जेको राज हो उते पियो धिका खाए। त इन्हनि ते छड़ो फातिह ते ख़ुशि न कयो। हिकिड़ो साईं वॾो जेको आहे सो चवंदा रियल हिकिड़ो आहे, असां दोस्त ॿुधायो चई हिकिड़े जेको आहे सो इलेक्शन थियण वारी हुजे, हमरा खे यादि अची वियो सियासी हमरा खे वियो तॾे ते चइबा माण्हू हमरा सां मुंहिंजा ॾाढा सुठा तालुकात हुया, ॾाढो मुंहिंजे दिलि जे वेझो हुयो। पोइ हुन चएसि भाउ जेका कीअं तुंहिंजा तालुकात हुआ त असांजी पोड़ी जेका आहे सो ईअं बि थींदो वञे। ऐं ॾिसो न उन्हनि माण्हुनि खे आउं त चवंदो आहियां ॾिसो त उन्हनि खे वरी ख़ुदा घणेई कुझु ॾिनो आहे। भाऊ तव्हां सियासत न कयो, जी तव्हां छॾे ॾियो उन्हनि माण्हुनि जे लाइ सियासत जेकी माण्हू ख़िदमत साईं रूहानी पेशो आहे, सियासत न आहे। सियासत मज़ाक त नथा बिल्कुलु कहिड़े ख़िदमत त ॾिसो न नबी साईं जिन विच अल्लाह साईं फरमायो, नबी सुने सरदार फरमायो त आप बंदे के काम में लगे रहे, जी साईं मैं आपके काम में लगा रहूंगा। बेशक बेशक साईं साईं ये कितनी बड़ी बात है कि खुदा मेरे काम में, मैं अगर किसी बंदे के लिए कोई उसकी खिदमत कर रहा हूँ, किसी के मुश्किल में उसके काम आ रहा हूँ, तो खुदा कहता है कि ये तुम कर तो रहे हो लेकिन तुम इसका काम कर रहे हो, मैं आपका काम कर रहा हूँ। सही सही त यकीन ॼाणो एॾो माल जो कर्म आहे जॾहिं इन ख़िदमतुनि जो इहा ॻाल्हि का ॿुधाइण जहिड़ी कोन्हे, पर यकीन ॼाणो त पंहिंजो काफ़ी कम आहिनि जेके ख़िदमत गुज़ार माण्हू आहिनि उन जा पाण ई थी था वञनि। दिलि खे सुकून साईं तव्हांजे मिलंदो हूंदो। सुकून थो अचे हिकिड़े ग़रीब मिसकीन माण्हू वीचारो जेको बेपहुच माण्हू आहे, उते तव्हां पंहिंजा सिपाही बीहारियो बीठा हुजो, वॾा दरबान बीहारियो बीठा हुजो, उहो अव्हां सां मिली न सघनि, त पोइ तव्हां न ॿिया पेशो कयो वञी, को घणेई पेशा आहिनि धंधा कयो बिल्कुलु। वञी इलाही माण्हू चांवर विकिणनि था, हुन में बि इलाही पैसा कमाइनि था। साईं हुन में चवंदा घटि आहिनि, सियासत में घणा आहिनि। इहा हुअणु खपे जिन माण्हुनि खे न अचनि। ऐं उहो चवंदो आहे तव्हां अच्छा मां त वरी जेके तमामु तमामु हिते वॾा माण्हू आहिनि हुन लाइ मूं हाणे इंग्लैंड में ठातो, हिकिड़ो आहे हाउस ऑफ कॉमन, ॿियो हाउस ऑफ लॉर्ड्स आहे, जंहिंखे पाण सेनेट था चऊं पाण वटि। राइट। अच्छा उन में हाउस ऑफ लॉर्ड्स में छा आहे त हिकिड़ा त इलेक्टेड मेंबर आहिनि, ॿिया वरी हू जेके पीर या वॾा जेके एॾा वॾा वॾा माण्हू अहिड़ा जेके पंहिंजा शाहाना तबियतूं जेके वॾा हुन जा आलिमूं जेके पोप जेके उन्हनि जे लाइ वरी मख़सूस सीटूं आहिनि। अच्छा हा त बाबा हिननि मां जान छॾायो, हिननि खे सीटूं ॾियो, हिननि खे इज़त खपे, पोइ पंहिंजो जेको आहे हिननि खे विहारे छॾियो, जे न विहारींदो त गंद कराईंदा, दांदियूं कराईंदा, ॿियो किन कंदा, हिननि खे विहारे छॾियो। साईं इन क्वेश्चन खे मां कंटिन्यू कंदुमि, पर थोरो हिकिड़ो चऊं असांजो शेफ मौजूदु आहिनि, शेफ वारो डे बि आहे, हिननि खे असांखे ऑनर ॾियणु खपे, ऐं छो जो हे खुराक जे हिसाब सां, खाइण पीअण जे हिसाब सां असांजे लाइ मतिलबु मायुनि खे मोटिवेट कनि थियूं, जेके घर में कमु करणु मायूं छॾे ॾिनियूं आहिनि, उन्हनि खे ॾिसनि अच्छा ये अक्सर जो औरतें कंप्लेन करती हैं घर में कि हम जो ये चैनल्स देखते हैं ना, ये बड़े बड़े चैनल्स, यहाँ पे जो औरतें जो है ये शेफ जो है बनाती हैं, रेसिपीज़ बताती हैं, ये बनाओ वो बनाओ, जब हम बनाने को बैठते हैं कुछ ना कुछ मिसिंग होता है, या तो वो रेसिपी सही नहीं बताती। मतलब ये हकीकत है क्या? रेसिपी में हेरफेर होती है? नहीं नहीं ऐसा नहीं है बिल्कुल भी।
और ये नहीं क्योंकि मैं इसलिए इस बात को वो नहीं कर रही कि एक्सप्लेन कर रही कि मैं शेफ़ हूँ, बट ये कि देखिए जब आप कोई चीज़ बता रहे होते हैं तो डिपेंड करता है कि जो हमारे नाजरीन हैं, देखने वाले, वो हमें कितना फॉलो कर रहे हैं। एक हमें फॉलो करने की भी बात है, दूसरा है कि कुछ ऐसा होता है कि कुछ चीज़ें ब्रांड से बनती हैं, जो ब्रांड के मसाले होते हैं उसमें तो कोई इतनी, मैं नहीं समझती कोई इतना इशू होता है। लेकिन ये है कि जैसे हम ब्रांड के कोई मसाला, मिसाल के तौर पे ले लें कढ़ाई मसाला, अगर हम ब्रांड का किसी भी ब्रांड का इस्तेमाल कर रहे हैं तो ख़वातीन ये समझती हैं कि मसाला है, मसाला लेके उसका पैकेट जो है वो काटना है और चिकन में बीफ मटन जो भी वो बना रही है उसमें उसको शामिल करके और वो बड़ा मज़े से पक जाएगा। ऐसा बिल्कुल नहीं है। देखिए मसाला एक बिल्कुल अलग चीज़ है, उसके अलावा जो उसकी और लवाजमात होते हैं, जैसे कढ़ाई के अंदर टमाटर होते हैं, दही होती है, तो उसका भी बहुत ख्याल रखा जाता है। जैसे टमाटर जो होता है वो टेस्ट लेस होता है, टमाटर का अपना कोई टेस्ट नहीं होता। तो जब हम टमाटर कढ़ाई में शामिल करते हैं पकाने के लिए तो हम उसमें एक तो उसका छिलका उतार देते हैं, क्योंकि बाद लोगों को प्रॉब्लम होती है कि हज़म देर से होता है। तो छिलका उतारने के बाद टमाटर के अंदर हम एक चुटकी नमक शामिल करते हैं ताकि जो टमाटर का टेस्ट है वो डेवलप हो जाए। उसके बाद फिर हम चिकन में भी थोड़ा सा सॉल्ट शामिल कर लेते हैं कि वो जो गोश्त है, मीट हो या किसी भी किस्म का कोई आप मीट इस्तेमाल करें, उसमें अगर आप सॉल्ट शामिल करते हैं तो उसमें भी एक टेस्ट आता है। उसके बाद जाके अगर आप मसाला इस्तेमाल करते हैं ब्रांड का या घर का इस्तेमाल कर रहे हैं, उसकी हमें कोई इशू नहीं है, लेकिन ब्रांड का इस्तेमाल करें तो वो आपको एक्चुअल टेस्ट पता चलेगा, वो टेस्ट डेवलप होके आएगा जो आप बनाना चाह रहे हैं या जो हम बताना चाह रहे हैं। अगर आप ब्रांड ले लेंगे, खाली आप उसको शामिल करके कहेंगे कि ये तो शेफ ने तो ये बताया था, ऐसा तो टेस्ट ही नहीं है। ब्रांड के लिए भी ब्रांड चाहिए। हाँ, ब्रांड चाहिए। हाँ, ब्रांड के लिए ब्रांड बहुत ज़रूरी है। आप डेली प्रोग्राम भी करती हैं, पीटीवी पे करती है मेरे ख्याल से, लाइव करती हैं प्रोग्राम, तो उसमें कॉल्स भी होंगी जैसे हमारे शो में है, जाहिर सी बात है। आपको कितनी कॉल्स के थ्रू ये बताया गया है कि आपने फला रेसिपी बताई और हमने वैसे ही बनाई और वही जायका आया या नहीं आया? देखिए बहुत सारे कमेंट आते हैं मेरा, क्योंकि अपना पेज भी है और इसके अलावा चैनल्स पे भी कॉल्स आती हैं, उसमें भी ये समझ लें कि आप 80% लोग जो है ना कहते हैं कि हाँ जो चीज़ हमने शेयर की है वो उन्होंने बनाई है। उसमें से 20% ऐसे लोग होते हैं कि जिनकी मेरे ख्याल में वो समझ में शायद देर से आता है, या उसमें हमें कोई मतलब क्या कहना चाहिए कि हमें कोई कबाहत नहीं है कि हम उसको शेयर करते रहें, हम उनको बता देते हैं और ऐसा होता है कि वो उस चीज़ के ऊपर बिल्कुल एक्चुअल में जो हम बता रहे होते हैं वो चीज़ वो पूरी कर रहे होते हैं। अच्छा, एक शेफ़ के लिए प्रेजेंटेशन कितनी मायने रखती है? बहुत इम्पॉर्टेंट, बहुत इम्पॉर्टेंट, क्योंकि देखिए शेफ़ के अलावा भी अगर एक हाउसवाइफ है तो हम अगर खाना घर में बना रहे हैं, जैसे मिसाल के तौर पे आलू गोश्त हुआ, आलू गोश्त की सबसे बड़ी रिक्वायर्ड होती है हरा धनिया। हरा धनिया अगर हम प्रेजेंटेशन पे रखेंगे या हम उस पर थोड़ा सा पिसा हुआ गरम मसाला शामिल करेंगे तो उसकी जो खुशबू होगी और उसकी जो प्रेजेंटेशन होगी वो बिल्कुल डिफरेंट होगी। इसी तरह हम निहारी बनाते हैं, निहारी के साथ आप अदरक, हरी मिर्चें, नींबू, क्योंकि मैं कल रात में बना चुकी हूँ तो मैं इसलिए आपको बता रही हूँ तो उसकी प्रेजेंटेशन जो है ना बहुत काउंट करती है खाने की। खाने का टेस्ट बहुत इम्पॉर्टेंट होता है, जितनी आप उसको हाई कुक पे फ्लेम पे बनाएंगे उतना टेस्ट उसका कम आएगा, और जितने आप उसको स्लेव, अब लोग होता है कुकर में डाल के कुकर में उसको मतलब कुकर बचता रहता है और गोश्त गलता भी नहीं, ऐसा बिल्कुल नहीं है हमारे। क्योंकि ज़्यादातर ऐसा होता है कि हम मटन यूज़ करते हैं, चाहे हम कम करें, देखिए हमें हेल्थ का भी ख्याल रखना है। आप बजाय डॉक्टरों के पास हज़ारों रुपए खर्च करने से बेहतर है, मैं तो ये प्रेफर करती हूँ कि आप चाहे 500 का ले लें। एक सपोज बात बता रही हूँ, उसके लिए ज़रूरी नहीं कि आप 1 किलो जाके 2000 का या 1900 रुपये केजी है तो आप वही ख़रीदें। आप जितनी आपकी गुंजाइश है आप लेके उसमें थोड़ी सी सब्ज़ी शामिल करके आप वो खा लें। अच्छा, जैसे मेजरमेंट होता है कि आप जब सिखाते हो चैनल्स के थ्रू, या जैसे आपने कहा आपका पेज है, कोई भी डिश आप बनाना सिखा रहे हो तो उसमें आप मेजरमेंट बता रहे हो कि नमक इतना डालना है, पानी इतना डालना है, ऑयल इतना डालना है, आप खुद कैसे बनाते हैं?
आपको एक तजुर्बा हो गया है, आप भी मेजरमेंट को ही सामने रखती हैं या आपका अब हाथ जो है वो देखिए उसी पे? हम जब रेस्टोरेंट वगैरह में बनाते हैं या हमारा अपना कैटरिंग का हिसाब किताब होता है तो उसमें तो हमारी मेजरमेंट चलती है कि हमने मेजरमेंट करके सारे मसाले जो होते हैं वो रेडी किए हुए होते हैं। बट ये कि हम जब घर में बना रहे होते हैं तो फिर ये होता है कि आप नानी दादी की तरह नमक उठाया यूँ डाल दिया, हरी मिर्चें डाल दी और हल्दी शामिल कर दी, हाथ से उठा उठा के, क्योंकि हमें आइडिया होता है। और मैं समझती हूँ कि 80-90% ख़वातीन जो है वो इसी तरह खाना बनाती हैं। बिल्कुल। क्योंकि मेजरमेंट तो देखिए अभी आई है ना, लेकिन टेस्ट जो है हमारा एक तरीके से सदियों से आ रहा है। हाँ, बिल्कुल। सदियों से जद्दी पुश्ती आबा और अजदाद से चला आ रहा है, वो हमने मेजरमेंट से नहीं सीखी चीज़ें। अब जब मैं छोटी थी तो मैं अपनी दादी को फॉलो करती थी या मैं देखती थी या उनके साथ वो किचन में खाना पकाती रहती थी और हम खेलते रहते थे, लेकिन जहन में है कि हमें चीज़ें कैसे मेंटेन करनी अच्छा, जैसे हम खाना बनाते हैं, एक बहुत अच्छा सवाल मेरे डायरेक्टर ने कहा है, मैं पूछ लूँ आपसे कि जब हम खाना बनाते हैं, काफ़ी टीवी पे हम देखते हैं चम्मच से डाल रही होती है ना हरी मिर्च, जो भी साबित मसाले हमारे होते हैं, घर में हम हाथ से डालते हैं, तो फ़र्क है टेस्ट में चम्मच से डालने में और हाथ से डालने में? देखिए बिल्कुल फ़र्क होता है। वो फ़र्क उस वक्त होता है कि जब आपको आइडिया ना हो। अगर हम जैसे हम काम कर रहे हैं तो हमें पता है कि स्पून जो है वो कितना क्वांटिटी में जाएगा, और ऐसे ही हमने अगर हाथ से उठा के उसको शामिल करना है तो वो स्पून में जितना जा रहा है उतनी ही क्वांटिटी में फ़र्क तो अंडरस्टूड आएगा। क्योंकि आप स्पून यूज़ कर रहे हैं और आप एक हाथ यूज़ कर रहे हैं, लेकिन वैसे जायका तो हाथ में होता है, चम्मच लेकिन ये में बात है, खाने का जायका भी हाथ से ही आता है। काफी लोग होते हैं हाथ भी तो साफ हो ना, मतलब आजकल आपको पता है कोविड के बाद हाथ मिलाना नहीं, आप खाने में मसाले डालेंगी, मैं तो नहीं खाऊंगा भाई। अच्छा, नहीं खाएगा, इतनी जैसे बार खाया है बाहर से मंगा मतलब ये आपने उस दिन कढ़ाई खिलाई थी, यही खिलाई थी। टेस्ट की बात की जी सर जी। कि शेफ अगर आके टेलीविजन पे कोई कन्वर्सेशन करता है और बताता है तो क्या कहते हैं, अमूमन हम लोग जो है ना वो देखते रहते हैं कि नमक डाला, मिर्चें डाली, ये मसाला ये, और वो जो आपने कहा कि कहीं कहीं ये शिकायत आती है कि वो जो टेस्ट वो नहीं आई। क्योंकि जब भी आप टीवी पे ऐसा कोई प्रोग्राम हो तो आपको एक पेपर और अपना पेन लेना चाहिए और हर चीज़ को आप लिखें, इसका मिकदार लिखें, जो चीज़ आप, तो फिर वो टेस्ट नहीं जाएगी क्योंकि मिसिंग हो जाती है ना। मिसिंग थी या सही प्रॉपरली आपने उसको मसालों का जो उन्होंने वजन बताया वो नहीं डाला उसमें, तो इस वजह से वो चीज़ ही बदल गई। बिल्कुल, ये मिर्ची अगर ज़्यादा डालेंगे वो खाने के काबिल ही नहीं होगा, तो मतलब नमक ज़्यादा पड़ गया तो मतलब ये हर चीज़ पे आप लिखिए, हर चीज़ जो शेफ बता रहा है या जो कोई टैलेंटेड बंदा बता रहा है तो लिखना चाहिए। कोई नहीं लिखता, मैं तो मुझे जो तजुर्बा है फैमिली का, देखिए जब लिखता नहीं, फिर देखते रहते हैं, वो कहते हैं याद हो गया, याद नहीं होता। हाँ, असल में जब हम वर्कशॉप देते हैं तो हमारे यहाँ के भी यही रूल्स हैं कि जैसे एक एग्ज़ाम होते हैं एजुकेशन के अंदर, तो हमें कॉपी पेंसिल चाहिए होती है या पेन चाहिए होता है ताकि हम उसको लिख रहे हैं। तो लिखने से आपके जहन में चीज़ बहुत अच्छे तरीके से एडजस्ट हो जाती है या महफूज हो जाती है कि हाँ हमने लिखा था, तो हम उस चीज़ को बहुत अच्छी तरह समझ गए। जब हम वर्कशॉप देते हैं तो वर्कशॉप में भी ये तो होता है कि हमारी सबसे पहली मतलब उनको जो स्टूडेंट होते हैं उनको हम यही कहते हैं कि भाई आपको अपना रजिस्टर और अपने साथ पेन या पेंसिल लेके ज़रूर आने। तो पेंसिल ख़ास तौर पे क्योंकि उसमें तो उसको रब करने में आसानी होती है। जब रजिस्टर पे वो रेसिपी लिख लेते हैं तो हम चेक करते हैं फिर कि वो रेसिपी उन्होंने जो हमने बताई है वही लिखी है या अपनी तरफ से मेजरमेंट आगे पीछे कर दी और फिर हमें कंप्लेन करें कि लेकिन हम उसके साथ उनको एक फ़ोटो स्टेट भी देते हैं। अच्छा, फ़ोटो कॉपी देते हैं कि भाई हमारी ये रेसिपी है, अगर आपने लिखने में कोई मिस्टेक कर दी है तो ये आप अपने पास रखें। अच्छा, आपको जो सर्टिफिकेट मिलता है एक प्रोफेशन शेफ को, वो किस तरह मिलता है? आपको कोई डिश बना के मतलब एग्जाम देना पड़ता है या रिटन में कुछ देना पड़ता है, किस तरह? अच्छा, ये कॉल लेंगे फिर आपसे जवाब देते हैं। हेलो, अस्सलाम वालेकुम। ओह, कॉल डिस्कनेक्ट हो गई जी। आपका सवाल था सर्टिफिकेट का। देखिए असल में प्रैक्टिकली तो हम एग्ज़ाम हमें देना पड़ता है, उसमें ये होता है कि मुख्तलिफ जो है इस वक्त इंस्टीट्यूट हैं जहाँ पे आप जाके फ़िज़िकल वर्कशॉप ले रहे हैं, तो उसमें जब आप चीज़ें पका के दिखा रहे हैं या हम उनसे पूछ रहे हैं कि आप हमें हमारे पास काउंटर पे आके हमें बताएं कि हमें कौन सी चीज़ किस तरह बनानी है, तो जब तक आप बनाना उनके सामने नहीं सिखाएंगे
तो वो मैं नहीं समझती कि वो उस चीज़ को समझ पाएंगे। तो इसके लिए फ़िज़िकल क्लास लेना और प्रैक्टिकली बहुत ज़रूरी है। अब एजुकेशन में भी प्रैक्टिकल होते हैं। अब मैं बार बार एजुकेशन का नाम इसलिए ले रही हूँ क्योंकि देखिए हमारे लिए बहुत इम्पॉर्टेंट है। आप स्पोर्ट में चले जाएं या किसी भी फील्ड में चले जाएं, आप जब तक प्रैक्टिकली, आप वो कहेंगे आप दौड़ के दिखाएं, तो हम ये तो नहीं हमने रेस लगा ली। आप दौड़ेंगे तो आपको पता चलेगा ना कि आप किस पॉइंट पे जा रहे हैं। इसी तरह रेसिपी का भी है कि सर्टिफिकेट जब इशू होते हैं जब आप वहाँ पर उस चीज़ पे परफेक्ट उतरते हैं। बिल्कुल आपको पता चलता है कि कंपटीशन हुआ, पहले नंबर पे कौन है, दूसरे नंबर पे कौन है। हमने जब एग्ज़ाम दिए तो उस वक्त इतना ज़्यादा नहीं था जितना कंपटीशन इस वक्त है। बिल्कुल सही कह रही हैं आप। अभी सॉन्ग का भी टाइम हो चुका है, तो देखते हैं कि आपको तो वैसे भी मौसीकी से लगाव तो होगा। उस्ताद फेरोज गुल की आप पोती हैं, ये बड़ी बात है। बहू है जी, माशाल्लाह माशाल्लाह, मतलब बड़ा नाम है पीटी पे उन्होंने। उस्ताद बादल मजीद कुछ कहना बताएंगे चाह रहे हैं। फेरोज गुल के लिए। फरमाश कई है सारंग मल्हार मां। वाह वाह साईं मी वसी वियो त असां ते न बस काबू आहे पोइ चांहि ते कमु न हलंदो, पोइ तव्हांखे देग बेग पचाइणी। साईं सदाई साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। जन्नतल फिरदौस आहिन ॿई कंधियूं मेहरान जो। जन्नतल फिरदौस आहिन ॿई कंधियूं मेहरान जो। बेबहा बरकत भरियूं ही बस्तियूं मेहरान जो। जन्नतल फिरदौस आहिन ॿई कंधियूं मेहरान जो। वाह वाह है मुंहिंजो वतन, चारई कुंडूं जंहिं जूं चमन, सौ सौ मथ से पोखूं पचन, वहाण वसियूं जंहिं जूं वसन। माण्हू हिते जा मेहनती, सभु सूर्य सगारा सोबती, सभु मर्द मायूं मेहनती, ऐं कोल तिन जा कीमती। वेही रुगो वाखाण जन बेला बनियूं हैरान जो। वेही रुगो वाखाण जन बेला बनियूं हैरान जो। जन्नतुल फिरदौस आहिन ॿई कंधियूं मेहरान जो। जन्नतुल फिरदौस आहिन ॿई कंधियूं मेहरान जो। सुरमा विझी ॾे खणियो पाणीअ भरण लाइ पदमणियूं, गॾिजी हलन पंज सत ॼणियूं, हेॾनि गिचन सां कामणियूं। किन खे नथूं किन वींदड़ा, सिर ते समूरन सेनड़ा, गुजरन भरिया पाणीअ घड़ा। किन कच्छ ते किन बेलड़ा, लाड मां लुॾंदियूं अचन ॾिस लाडलियूं हैरान जूं। लाड मां लुॾंदियूं अचन ॾिस लाडलियूं
सत सत रंगा सींगार कन हथ मुंह धोई हस हार कन गस घटियों गुलजार कन जलवा तपस जन चूबू ओ सुरहाणियों कुण से सूबसू ओ दर्शन थियन जे खूबू ओ जण चबूरू खूबहू सुभान अल्लाह ही सोठियूं महराण जूं सुभान अल्लाह ही सोठियूं महराण जूं जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कयूं महराण जूं बेबहा बरकत भरियूं ही बस्तियूं महराण जूं जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कयूं महराण जूं यकीनन साईं तव्हांखे कलाम वणियो हूंदो हाँ जी ये ख़ासकरी साहब ठट्टे जो उन्हें जो वीचारी डेथ थी हुई आहे सही हाँ उन्हें गायो हाँ यो ख़ासकरी जो गायल आहे न हाँ तव्हां बि वेंदा बाद उस्ताद ॿिए तरीक़े वाह सां जो कंपोज़ कयो आहे। जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं महराण जो बिल्कुलु सही। शाह महराण खे दर्जो ॾिनो अथसि वाह 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 साईं साईं टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो मिलूं था इन ब्रेक खां पोइ मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन वेलकम बैक व्यूअर्स हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे कयूं पिया भली कर साईं असां अची विया आहियूं वापसि पंहिंजे तव्हां वॼाए छॾियो आहे तव्हांजो आवाज़ु एॾो ज़बरदस्त आहे तव्हांजो तव्हां त साईं हिकिड़ो कलाम तव्हां खां ॿुधूं साईं त चए थी बिल्कुलु साईं कलाम बिल्कुलु ॿुधंदासीं ऐं हिन कलाम ॿुधण खां अॻु में हिकिड़ो सुवाल जेको मुंहिंजे दिमाग़ में आहे उहो ज़रूरु मां तव्हां सां कंदुमि ठीकु आहे साईं ॾुखियो न कजो साईं सफ़ा आसान आहे ऐं उन मां सुबुह सां माराए न विझो साईं असांजो जेको दरगाह आहे साईं हे दरगाहूं जेके आहिनि दरसगाहूं आहिनि माशाअल्लाह असांजो ईमान रहियो आहे असां पाण पीरी मुरीदी रहूं सिंध में जेको बि इंसानु आहे हितां ई जेको आहे उन्हनि फैज़ वरितो आहे बिल्कुलु ठीकु आहे ऐं अॼुकल्ह ॾिसो पिया अॻ ई रूहानियत जी खोट रही आहे ऐं कमी रही आहे पर अहिड़ी को जेको दरगाहनि जो सिलसिलो हिन टाइम में हले पई कैंपेनिंग हले पई कंहिं वजह खां फातिमा फरोड़ वारे मसइले खां पोइ तव्हां पाण जेको आहे सो गादी नशी आहियो माशाअल्लाह दरगाह जा बिल्कुलु साईं इन शइ खे कीअं पिया ॾिसो त केतिरो अक़ीदतमंद जन उन्हनि ते केतिरो असरु पियो आहे हिकु कामिल मुर्शिद कीअं हुजणु खपे उनजो अक़ीदो तालिब कीअं हुजणु खपे असीं मुंहिंजो बिल्कुलु तव्हां तमामु हिकिड़ो अहम सुवालु कयो आहे ऐं इन जो जवाबु जेको आहे उहो आउं ॾाढो खुले दिलि सां ॾींदुसि ऐं इहो ॿुधाईंदुसि त इहे दर्सगाहूं जेके बि आहिनि या इहे जेके दरगाहूं आहिनि इहे स्पिरिचुअल इंस्टीट्यूशन आहिनि मतिलबु रूहानी जेके मराकिज़ आहिनि रूहानी मराकिज़ कीअं आहिनि उन्हनि दरगाहनि जा जेके वाली रहिया उन्हनि जो मज़हब सां जेकी मोहबत हुई जेको इश्क़ हुयो अलाह जे रसूल सां जेको इश्क़ हो ऐं उन्हनि जे अहकामात खे उन्हनि पंहिंजे मुरीदनि खे या उनजे फॉलोअर्स खे ॿुधायो त राह हक़ चाहे राह हक़ ई आहे छो जो दुनिया जा जेके बि कॉन्स्टिट्यूशन्स खणी वठो दुनिया जा केतिरा जेके आहिनि से आइन जेके आहिनि उहे खणो कानून खणो जेतिरी ख़िदमत जेका आहे मज़हब कई आहे इंसान ज़ात जी एतिरी ख़िदमत कंहिं बि कॉन्स्टिट्यूशन कोन कई सही मज़हब इलाही मज़हब या रसूल अल्लाह वहदानियत ऐं हुनजी रिसालत जेको आहे आख़िरी नबी खे इन करे तकलीफ़ ॾिनी वई मालिकनि खां कंहिं पुछो त साईं भला हेतिरा सारा नबी आया ऐं अव्हां त अलाह जा हेॾा प्यारा अव्हांखे हेॾनि तकलीफ़ुनि में हेॾनि ॾुखियनि वक़्त में हेड़नि सूरनि में तव्हांखे छो मोकिलियो हुयो त पाण फरमायो त भाउ मूंखे इख़लाक़ जी तकमील लाइ मोकिलियो वियो आहे वाह बिल्कुलु सही यानी इख़लाक़ जो एॾो क़दुरु अथव जो नबी साईं त मां आयो ई आहियां त इख़लाक़ जी तकमील कयां बिल्कुलु हाणे उन इख़लाक़ जी तकमील लाइ इहे दर्सगाहूं उहे पंहिंजा प्रीचर्स जेके हुया उहे जेके दरगाहुनि ते गाज़ी नशीन आहिनि उन्हनि इहे इहा कई उन्हनि जे पोयूं करामात बि हुयूं उन्हनि जे पोयूं सभु कुझु उन्हनि जो मुरीदनि जो तालुक़ु दरगाह सां ऐं रूहानीअ सां छो जो को बि कॉन्स्टिट्यूशन तव्हां वठी वठो को बि कानून पढ़ो
त उहो तव्हांखे चवंदो त वाह हीउ कमु ख़राबु आहे, इहो न कयो, वाह हीअ शइ जेको आहे। पर तव्हां उन्हनि खां लिकी करे उहो करे सघो था, पर अलाह जे हुदूद खां रसूल सुणे जे हुदूद खां माण्हू नथो निकिरी सघे। बिल्कुलु का बि बुराई जॾहिं करे थो सोचे थो यार अलाह ॾिसे थो, सही मुंहिंजो नबी मूंखे ॾिसे थो, मां उमती आहियां हुनजो, ऐं छा पियो कयां। त मज़हब जी ख़िदमत जेका आहे उहा तमामु अविलियत वारी आहे ऐं रहंदी ऐं क़यामत ताईं हलंदी। बिल्कुलु बाक़ी दरख़्वास्त ॾिसो तव्हां ॻाल्हि कई फातिमा वारी न्याणी वीचारी खे ॾाढी तकलीफ़ आई, उहो पंहिंजो जेको त उन में दरगाहुनि जो को वास्तो कोन्हे। को बि माण्हू किथां बि चाहे उहो पंहिंजो दरगाहुनि जो हुजे, को सियासतदान हुजे या को वापारी हुजे, हर जगह ते तव्हां ॾिठो न केतिरा वाक़िया मस्जिदनि में मदरसनि में छा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु सही बिल्कुलु इन खां वधीक वाक़िया त हीउ बि वॾो वाक़ियो आहे हिन त, पर मस्जिद में जेको आहे मुलनि वेही कया पोइ सभु मुराद कोन थी विया न। इहे सही दीन त ईअं कोन थी वियो न। बिल्कुलु पर जेकॾहिं को माण्हू इन केस में बि उन्हनि खे जेको आहे ॾिसो तव्हां IG वञे पियो, होम मिनिस्टर तव्हांजो उते वञे पियो, असांजे तरफ़ां पार्टी जा सभई जेके अॻुवान पीपुल्स पार्टी जा सभु उते विया, उन सां हमदर्दियूं आहिनि। हाणे उनखे उनजो केस उन SP जेको उतां जो SP उन ॾाढी सुठी ॻाल्हि कई त बाबा असांजो कमु आहे जेका एविडेंस कलेक्ट करणु ऐं असां इन माण्हू खे चालान करणु। बिल्कुलु कोर्ट जो कमु आहे उनखे सज़ा ॾियणु। सही सही जेकॾहिं कोर्ट गिल्टी आहे, इलाही सुठो सवाल जेको आहे आपने कयो, पर जेको आहे गिल्टी आहे त उनखे सज़ा मिलंदी। सज़ा टाइम जेको आहे हक़ जी बिल्कुलु फतह हुजणु घटि खपे, इंसाफ़ थियणु खपे। ऐं असांजे जेके बि जेके रूहानी रहबर आहिनि उन्हनि इहो ई चयो आहे कॾहिं बि नाहक खे कंहिं बि सपोर्ट न कई आहे। हक़ जी ॻाल्हि क्या पिया कयूं, दरगाहुनि जी ॻाल्हि पिया कयूं, दरगाहूं दरस्त आहिनि ऐं मां पंहिंजे पाण सां दरगाहुनि सां इश्क करण वारा आहियूं। ऐं दरगाह जी ॻाल्हि कयां त सचल सरमद साईं, त सचल सरमद साहिबु जिन जो मां आशिक़ आहियां, मां बाक़ाइदा स्क्रीन सभिनी खे ॿुधायां पियो। ऐं सचल सां इश्क जी त छा ई ॻाल्हि आहे। सो साईं मां कयां त ॾाढी सुठी ॻाल्हि तव्हां इश्क जी ॿुधाई त असांजी सिंधी जूं सिंध में जेके रवायतूं आहिनि न, त जीअं त बाबा पंहिंजो त अवा फलाणो यार मञी नथो ॻाल्हि अदा इहो बेमुर्शिदो अथई, बिल्कुलु बिल्कुलु बेपीरो आहे, जेको मुर्शिद गाइड आहे। उहा हाणे उन में जेकॾहिं को ख़ानदान मां अञा हाणे केस दाख़िल थी वियो आहे, उहा तव्हां ॾिसो त इवन उनजी जो जेका ख़वातीन खे बि पुलिस जेको आहे अरेस्ट करे, जिन ते यानी मुकमल तरह सां उन वीचारी न्याणी खे तहफ़ुज़ ॾिनो पियो वञे। त इहे वाक़ियात जेके आहिनि सो ख़ुदा पनाह ॾे। अल्लाह साईं दुआ घुरो साईं, तव्हां बि मतिलबु अल्लाह साईं। मां हिकिड़े बुज़ुर्ग जी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, तमामु वॾो नेक हो साईं, टाइम थोरो असां वटि बिल्कुलु त मतिलबु उन मां ॿुधायां पियो त वॾो ख़ुदा जो नेक बंदो, पर पोइ तकबुर कई, तकबुर में पंहिंजो जेको आहे वियो हिकिड़े खूह तां पाणी पीअण जे लाइ, उहा माई का तमामु सुहिणी, उहा वणी वियुसि, चई बाबा हाणे असां सभु तव्हां हलिया वञो ॿिया फ़क़ीर, मां हिते वेठो आहियां। बसि साईं, महबूबनि जे सिर जो ख़ैर हुजे। वॾी महिरबानी साईं, ख़ुशी थी, बहुत शुक्रिया मुलाक़ात करे ॾाढी ख़ुशी थी। मां अल्हम्दुलिल्लाह तव्हां सां मेहरबानी से तव्हां आयो ऐं आपका बहुत शुक्रिया। नेक्स्ट टाइम वरी ज़िंदगी ते मिलंदासीं। आखिर में आसिफ साहब जो सॉन्ग ॿुधो। मैं आपको एक बात 1 मिनट की बता दूं कि मेरे जो मुर्शिद हैं वो मेरे मियाँ हैं। अरे मैंने उनको मियाँ बोलते होंगे, मुर्शिद हमारे मुरीद हो भाई, मियाँ तो मजाज मुरीद होता है, मुरीद हो गए, मजाजी खुदा है सही, मुर्शिद से आगे है वो तो है, लेकिन आपको एक आइडियल भी तो चाहिए होता है। जी बिल्कुल, तो मेरे लिए तख्त हज़ारा छोड़ आया हो माही में दिल, तख्त हज़ारा छोड़ आया हो माही में दिल, सांगे माही में दे सांगे, हो हाथी में दे सांगे, माही में दे सांगे, हो हाथी में दे सांगे, दुल्हा करूं मोड़ आया हो
तख्त हज़ारे दा हो रांझण आया, मुल्क हज़ारे दा रांझण आया। तख्त हज़ारे दा हो रांझण आया, मुल्क हज़ारे दा रांझण आया। मेरे लेके हथ जोड़ आया, हो माही मेरे सांगे। मेरे लेके हथ जोड़ आया, हो माही मेरे सांगे। माही मेरे सांगे, हो हाथी मेरे सांगे। माही मेरे सांगे, हो हाथी मेरे सांगे। हिंदी छोड़ आया, हो माही मेरे सांगे। यार सचल कूंजा अपना कितोई, यार सचल कूंजा अपना कितोई। यार सचल कूंजा अपना कितोई, यार सचल कूंजा अपना कितोई। लुट जुल्फ दी जोड़ आया, हो माही मेरे सांगे। लट जुल्फ दी जोड़ आया, हो माही मेरे सांगे। माही मेरे सांगे, हो हाथी मेरे सांगे। माही मेरे सांगे, हो हाथी मेरे सांगे। वस्ता दिल पर दिल विच जानी, आहा दिल पर दिल विच जानी। ओहो दिल पर दिल विच जानी, मैं माही दी मस्तानी, मैं हाथी दी मस्तानी। हो वस्ता दिल पर दिल विच जानी, आहा दिल पर दिल विच जानी। मैं माही दी मस्तानी, मैं हाथी दी मस्तानी। बिरह दे गम दे सवे हज़ारे, बिरह दे गम दे, बिरह दे गम दे सवे हज़ारे। बिरह दे गम दे ओ मार खत्या अखवाली, आहा मार खत्या अखवाली, आहा मार खत्या अखवाली। मैं माही दी मस्तानी, मैं हाथी दी मस्तानी। हो वस्ता दिल पर दिल विच जानी, आहा दिल पर दिल विच जानी। ओहो दिल पर दिल विच जानी, मैं माही दी मस्तानी, मैं हाथी दी मस्तानी। बिरह दे गम दे सवे हज़ारे, बिरह दे गम दे, बिरह दे गम दे सवे हज़ारे। बिरह दे गम दे ओ मार खत्या अखवाली, आहा मार खत्या अखवाली। ओहो मार खत्या अखवाली। मैं माही दी मस्तानी, मैं हाथी दी मस्तानी। जान सचल नू इश्क हाथी ते, जान सचल नू, जान सचल नू इश्क हाथी ते। जान सचल नू ओ टूठी सब नादानी, आहा टूठी सब नादानी। ओहो टूठी सब नादानी। मैं माही दी मस्तानी, मैं हाथी दी मस्तानी। ओ वस्ता दिल पर दिल विच जानी, आहा दिल पर दिल विच जानी। ओहो दिल पर दिल विच जानी, मैं माही दी मस्तानी, हाथी दी मस्तानी। हो वस्ता दिल पर दिल विच जानी, दिल पर दिल विच जानी। ओहो दिल पर दिल विच जानी, मैं माही दी मस्तानी, मैं हाथी दी मस्तानी। वस्ता दिल पर दिल विच जानी, ओहो दिल पर दिल विच जानी। आहा दिल पर दिल विच जानी, मैं माही दी मस्तानी, मैं हाथी दी मस्तानी। मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।